जय झूलेलाल। अचो त ॾिसूं नाटक ज़िंदगी जा रंग। स्वागत है तव्हां सभी सुहिणे दर्शकन जो। असां हिते श्री महाकाल जी नगरी में उज्जैन में आयूं त हितो सभिनी खां पहिरियों जयकारो थो वञे, जय जय श्री महाकाल। असां हिते आयूं तव्हां सभी सुहिणे दर्शकन जे विच में। अॼु असां सभिनी तव्हांजो स्वागत था कयूं हिन सुहिणे ॾींहुं, सुहिणे मौसम ऐं सुहिणी शाम में। अॼु जो ॾींहुं गणेश चतुर्थी जो ॾींहुं। गणपति बप्पा तव्हांजी ज़िंदगीअ में घणी ख़ुशियूं आणियूं। अखियुनि में ख़ुशी, चपनि ते मुश्क हुजे। अखियुनि में ख़ुशी, चपनि ते मुश्क हुजे। गम जो किथे बि नालो न हुजे, गम जो किथे बि नालो न हुजे। अॼु जो ॾींहुं तव्हांजी ज़िंदगीअ में एतिरी ख़ुशियूं आणे जंहिंजी कॾहिं बि शाम न हुजे। सिंधु प्रवाह जा असां ॾाढा ॾाढा आभारी आहियूं। हुननि असांखे श्री महाकाल जी नगरी उज्जैन में आमंत्रित कयो आहे। सिंधु प्रवाह ॾाढा सुठा सुठा कम कंदा रहिया आहिनि ऐं हींअर उन्हनि हिकिड़ी सुठी शुरूआत कई आहे सिंधी नाटक समारोह जी। त असां हुननि जो धन्यवाद था कयूं ऐं हुननि जी शुभकामनाऊं था कयूं। अॻिते बि सुठा सुठा कम कंदा रहनि। असांजो नाटक आहे ज़िंदगीअ जा रंग। हा दोस्तों, ज़िंदगीअ में घणेई रंग हूंदा आहिनि। कॾहिं उदासीअ जी बाहि आहे ज़िंदगी, कॾहिं उदासीअ जी बाहि आहे ज़िंदगी, कॾहिं ख़ुशियुनि जो बाग़ आहे ज़िंदगी, कॾहिं ख़ुशियुनि जो बाग़ आहे ज़िंदगी। खिलाईंदड़ रुआड़ींदड़ राग आहे ज़िंदगी। खटे मिठे अनुभवनि जो सवादु आहे ज़िंदगी। ऐं आख़िर में त पंहिंजे कयल कर्मनि जो हिसाबु आहे ज़िंदगी। अॼु जो नाटक आहे ज़िंदगीअ जा रंग। हा दोस्तों, ज़िंदगी में घणेई रंग हूंदा आहिनि। हीउ नाटक आहे हिकिड़े परिवार जो, जंहिंमें सभु हिक ॿिए सां ॾाढो प्यारु कंदा आहिनि। माउ पीउ ॿारनि खे सुठा संस्कार ॾिना आहिनि। माउ पीउ जे दिलि में कुझु उमेदूं आहिनि ॿारनि सां, ऐं ॿारनि जे दिलि में हिकु जज़्बो आहे कुझु करे वञण। त अचो असां ॾिसूं रंग समूह पारां श्री अशोक गुलानी द्वारा निर्देशित युवा लेखक राकेश शेवानी द्वारा लिखियल नाटक ज़िंदगीअ जा रंग। ज़िंदगीअ जा रंग। असांखे ॾाढो नाज़ आहे दादा पुट। ॾिसजे तूं पंहिंजो वॾो एम्पायर ठाहींदे। अरे मूं बि कंप्यूटर में हिननि जी मास्टरी आहे। ॾिसजे अडानी अंबानी खां बि मथे तूं पंहिंजो आसमान ठाहींदे। छा ॻाल्हि आहे बाबा, असांखे त विसरी
असां वटि तव्हांजी इंतज़ार आहियूं मां प्रिया न प्रिया पर सच त इहो आहे कि सिंधी समाज में धीअरूं केतिरो बि वॾो मुक़ाम हासिल करनि पर घर वारनि जे लाइ त छा आहे उन्हनि जो लाडलो उन्हनि जो लाल उन्हनि जो नीरो सभु रंग अरे यार मम्मी हे भाई मुझे जो मजो छो वठंदी आहिनि अरे बेटा ही मज़ो नथियूं वठनि ही त हिननि जो प्यार आहे तुंहिंजे लाइ अरे यार मम्मी हाँ हाँ तव्हां त सड़ो सड़ो उहो एतिरी बारिश लॻी पई आहे मम्मी सुबुह जो कपिड़ा धोता आहिनि सुकनि कोन था तव्हां सड़ंदव त भैया मम्मी जा कपिड़ा बि सुकी वेंदा हाँ सड़ो सड़ो बढ़िया वाह ॾिस राजू ग़लति ॻाल्हि अथई गर्मी जी सड़ण जी ही सभु ॻाल्हियूं न तोखे बिल्कुलु सूट न कंदियूं आहिनि कुझु हाणे छो तो भाई तुंहिंजे पिछले बर्थडे ते ही त पापा तुंहिंजे कमरे में एसी लॻायो हो अरे भाई वो भी 1.5 टन जो असां वटि आहे ॿुधाए हाँ सड़ण जी ॻाल्हियूं न करी अरे एसी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे एसी त मां तव्हां ॿिनि जे कमरे में बि लॻाया छॾा थोरो 2 मिंट जी देरि आहे पर छा पापा इहो ई न कि बिल वधीक ईंदो हाँ पापा मम्मा ऐं एमबीबी वारनि खे त ख़बर आहे न तव्हांजे लाडले जे कमरे में एसी आहे त बिल कोन अरे ईंदो यार मम्मी ॾिसो न हिननि खे यार परेशान कंदी रहंदी अरे भाई छा आहे इहो तव्हां ॿिन्ही डिसाइड कयो हो न कि असां राति जो 12 बजे राजू जो बर्थडे सेलिब्रेट कंदासीं पोइ हुनखे छो तंग पेई कयो अरे मम्मा उहो त इन करे छो कि पापा राति जो 12 लॻे ताईं न्यूज़ ॾिसंदा रहंदा आहिनि मां ऐं प्रिया पंहिंजी पढ़ाई कंदा आहियूं ऐं हे तव्हांजो लाडलो हे त सॼो ॾींहुं मोबाइल में लॻो पियो हूंदो सॼी राति बसि मम्मा सुबुह जो तव्हां जल्दी उथंदा आहियो न इन जी टेंशन हुई माय प्रिटी डॉल हा त भई हाणे पाण खे डिसाइड करणो आहे कि पाण खे राजू जो बर्थडे कीअं सेलिब्रेट करणो अच्छा तूं ॿुधाई नी हल हल ठीकु आहे ॿुधाए सुबुह जो सवेल ई सनानु करे असां हलंदासीं श्री महाकालेश्वर जे मंदिर है न आशीर्वाद वठी करे उन खां पोइ मां पैकेट जो ऑर्डर करे छॾियो आहे असां हलंदासीं वृद्धाश्रम हुते पैकेट्स विराईंदासीं ऐं पोइ शाम जो बर्थडे पार्टी हा राजू सुबुह जो मंदिर हलणु आहे न मां तुंहिंजे लाइ हिकिड़ो बढ़िया सो ट्रेडिशनल पजामो कुर्तो वठी आई थी मैं पजामो कुर्तो यहाँ न पाईंदो मैं यार मंदिर ट्रेडिशनल कपड़ा सुठा लॻंदा आहिनि ऐं तूं टेंशन न कर रिया ना शाम जी पार्टी लाइ हिकिड़ो ब्रांडेड टी शर्ट जीन्स और स्पोर्ट्स शूज वठी आई अथई वाह अरे थैंक यू रिया अरे तो मूंखे ख़बर आहे न राजू जी क्रिकेट में मस्त रिया वो चाहे बैटिंग हुजे चाहे बॉलिंग हुजे चाहे हा त भई हे हाणे बढ़िया प्रोग्राम ठाहिया कि सुबुह महाकालेश्वर जा दर्शन हाँ बाबा हे ठीकु आहे मां सुबुह सभिनी खां पहिरियों महाकाल जा दर्शन कंदुमि हुन खां पोइ मां पंहिंजो क्रिकेट खेॾणु निकिरी वेंदुमि ठीकु आहे अरे हाँ ना पोता तव्हां भैया हे सभु पैकेट वैकेट हे वृद्ध आश्रम है तव्हां ॾिसो भाई नाउ आई एम 18 years old आई कैन टेक माई ओन डिसीजन्स हे सभु पापा मां न कंदोमांव तव्हां वञो अकेला मां न वञो अरे बेटा राति पाण डिसाइड कयो कि होटल में ॿाहिरि खाई करे ईंदासीं ईअं कजांइ शाम जो थोरो जल्दी अची वञे हाँ यार जल्दी कीअं ईंदुमि भाई पहिरियों सुबुह क्रिकेट वारा दोस्त मूंखे पार्टी ॾींदा हुन खां पोइ राति भाई पापा मुंहिंजी बि त पार्टी आहे न 18 बर्थडे आहे मुंहिंजो 1 महीने खां तयारी था करनि मुंहिंजा दोस्त पर पापा न मां राति जो जल्दी त न अची पाईंदुमि ॿाहिरि न हली अच्छा सघंदुमि ठीकु आहे तो हिकु कमु कयूं था ॿाहिरां पार्सल घुराए वठंदासीं ठीकु आहे हाँ ठीक है छा घुराईंदी मां त कुल्फी हाँ त कुल्फी खाए जाए टप्पा छो थी दी यार ऐं हा बाबा पाण न छोला भटूरा घुराईंदासीं छोला भटूरा खाओ खाओ छोला भटूरा उहे भटूरा थी पिया आहियो अरे ॿुध असांजे घर में न हाणे रुगो तू ई कुल्फी बाक़ी सभु असां भटूरा आहियूं हा त पोइ ठीकु आहे हा ठीकु आहे पोइ पापा हा हाणे साली सभु थी वई हाणे तव्हां ॿुधायो तव्हां मूंखे गिफ्ट छा था ॾियो अरे तोखे कहिड़ी गेम खपे हा अरे पोइ हफ़्ते ते तोखे मोबाइल वठी ॾिनमि ऐं हुन खां पोइ लैपटॉप वठी ॾिनमि हाणे छा खपे तोखे हाणे मूंखे खपे KTL KTL हा ये कहिड़ो कैप्सूल जो नालो आहे पापा भोपाल में इलाही वॾा वॾा मेडिकल आहिनि उते हर तरह जा कैप्सूल मिलंदा आहिनि पापा अरे यार तू बि चरी पापा यार तव्हां सम्झो कोन था हे आहे बाइक स्टंट बाइक हुन ते मां रिया खे विहारे करे स्टंट कंदुमि हे ॾिसो अची विया अरे एतिरी स्पीड में तूं हलाईंदे रिया किथे उॾामी वेंदी तोखे पतो बि न तो बढ़िया है ना तू हल जाए मुसां गॾु हाँ, ठीक है, हाँ, ठीक है हाँ तो बाबा वठी था ॾियो न अरे न यार कमाल तो करी बाइक ॾाढी महांगी हूंदी मतलब मम्मी हिकु बाइक घुरां थो मां कॾहिं मां तव्हांखे कुझु चयो आहे हिकिड़ो ई पुटु आहे तव्हांजो कॾहिं कुझु करे घुरंदो ई कोन्हे अरे चुप कयो मतलब मम्मी तुंहिंजा बि कमु थी वेंदा न गाॾी वठाए ॾे इंदौर वठी हलंदुमि महाकाल मंदिर हलंदासीं पोइ कुटिया बि हलंदासीं जिते बि चवंदी उते हलंदासीं प्लीज़ हिकिड़ो ई त पुटु आहे असांजो वठी ॾियोसि अच्छा तोखे घणा खपंदा हुआ ॿारनि जे साम्हूं कहिड़ी ॻाल्हि यार कमाल थी करे यार हा त मम्मी पको न हा। थैंक यू बाबा ठीकु आहे पापा जो थी वियो हाणे तव्हां ॿुधायो
तव्हां मूंखे छा था ॾियो? मां ऐं पापा ऐं मां अलॻि अलॻि आहियूं छा? हा त पोइ ठीकु आहे न, पापा रोटी खाईंदा, तव्हां न खाईंदा हाणे, मज़ाक थी करे। त पोइ शुरूआत कीअं कई? अरे यार मम्मी मजाक न करना, सीरियसली ॿुधाए न छा थी ॾे हाणे मूंखे यार। मां छा ॾियां? मां तोखे आशीर्वाद ॾियां। हा वाह वाह मुंहिंजी मम्मी वाह। जॾहिं मां सुभाणे होटल में पार्टी ॾींदुमि न, ऐं जॾहिं वेटर ईंदो बिल खणी करे, त मां हुनखे छा चईंदुमि, हे वटि मुंहिंजो मम्मी जो वॾो वॾो आशीर्वाद। यार मम्मी मजाक न कंदी करना यार, भई पार्टीअ में आशीर्वाद सां थोड़ी कमु हलंदो आहे। हल ठीकु आहे, 5000 ॾींदी। 50,000 एतिरो सारो पैसा? वधीक आहिनि? अरे मतिलबु वधीक कोन्हनि, वधीक न मम्मा, थोड़ा अञा वधाए न, मुंहिंजा एतिरा सारा दोस्त आहिनि, 5000 में त स्टार्टर बि न ईंदो आहे। वाह अरे भाई ठीकु आहे, पोइ 11000 वठिजांइ। 11,000 में बि मम्मी छा थींदो आहे? पहिरियों सुबुह क्रिकेट वारा दोस्त, हुन खां पोइ राति जी होटल। मम्मी ईअं न करनो भाई, बैंक मैनेजर जो पुटु आहे, ॾिस त सही। बैंक मैनेजर जो पुटु आहीं, बैंक कोन अथसि हुनजी। हा मतलब मम्मी तॾहिं बि मम्मी थोड़ा अञा वधाए न पैसा। हल ठीकु आहे, फाइनल 21,000। हाँ ठीक है मम्मी, 5000 ते डन कर। हाँ ठीक है मम्मी, हाँ मम्मी, हाँ चओ बस, हाँ चओ। हल भला, ठीक। हाँ थैंक यू मम्मा। अरे तो वटि 50,000 आया किथां? अच्छा तॾहिं मां चवां वाह। ऐं हा हेॾा दीदू कर दी बर्थडे ते कल्ह सम्झो था त पाण खे मम्मी हिनखे 50,000 ते डन, ऐं असां 250 रुपया घुरऊं त असांखे अखियूं ॾेखार ॾे छो भला? न न पापा, मम्मी मूंखे डेली सुबुह थींदे ई 100 जो नोट ॾींदी आहे ऐं चईंदी आहे, हे वटि हिन जो 2 पैकेट खीर वठी अचिजां, 6 अंडा वठी अचिजां ऐं हिकु वॾी ब्रेड वठी अचिजां। उन खां पोइ जेको बचे उहो तुंहिंजो। हाणे तव्हां ॿुधायो भाऊ, उन खां पोइ कुझु बचंदो? हा हा बचंदो, बाबा जी जा टुल्लू। अरे भाई तव्हां भई न्याणियूं आहियो, तव्हांखे अॻिते हली घर हलाइणो आहे, त बजट मैनेजमेंट त सेखारिणो मम्मी प्लीज नो मोर बजट मैनेजमेंट लेसन्स। हाँ प्लीज। तोखे ईंदो आहे बजट मैनेजमेंट हलाइण? हा ईंदो आहे न, तॾहिं त बैंक वारे सां शादी कई आहे, वाह। हलाए पई थी न तव्हांखे। सही थी चई, सही थी चई। हा पुटु, हाणे हेॾे हाणे तूं 28 साल जो थी वई, हा त तूं पंहिंजे कैरियर जे बारे में कुझु सोचियो? मतिलबु तोखे अॻिते छा करिणो आहे, कुझु सोचियो? हाँ पापा, मुंहिंजो फ्यूचर में सिर्फ़ु हिकु ई प्लान आहे, हिकु ई एम आहे, हिकु ई गोल आहे, ऐं मुंहिंजो सुपिनो बि उहो ई आहे पापा, कि मां कीअं बि करे इंडियन टीम में सिलेक्ट थी वञा, पंहिंजी इंडियन क्रिकेट टीम में। जॾहिं पापा मां क्रीज ते हूंदुमि न, सॼे स्टेडियम में चौकनि छक्कनि जी बरसाति हूंदी, सॼे स्टेडियम में हिकु ई नालो हूंदो पापा। तॾहिं ॾिसजां तव्हां, मां तव्हांजो, मम्मी जो, रिया प्रिया जो, सॼे समाज जो, सिंधी समाज जो, सॼे देश जो नालो कीअं रोशन नथो कयां पापा। अरे शाबाश, हिकु ई नालो हूंदो पापा, वाह। राजू 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 राजू। त ठीकु आहे भाई, कोन पाण हिन जो बर्थडे कीअं सेलिब्रेट करूं? नहीं पाण हाणे राजू 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 राजू। अरे बस पक्का पक्का, ओके ओके, चिंता न कर, पहुंचे तो बाहर। ओके हाँ हाँ, दादा कम करायो बस। यस यस यस, आई एम रेडी। अरे हिते सब कम बढ़िया पे तो हले। तव्हां चिंता न कयो। हाँ क्रिकेट जो बिल्कुल उमदा पे तो हले, प्रॉपर्टी में जबरदस्त आहे। हाँ ओके ओके, मिलूं था पार्टी में शाम जो। ओके भाई छा ॻाल्हि आहे? बढ़िया। मूंखे लॻे थो पेटी जो त सवाल ई कान्हे, हाणे त पाण खोख खाई था अचनि। अरे बिल्कुल राखी, हाणे तो खोखाई था। हा भाई, हाणे असांजी जेका इहा इंडस्ट्री आहे न, जी भाई, सट्टे जे कारोबार जी क्रिकेट ते इहा जबरदस्त तरीक़ खुली रही आहे। बिल्कुलु सही था चओ भाई। ज़मीनुनि जो कारोबार बि वरतू सुठो पियो थो हले। बिल्कुलु अंकल, तो पंहिंजी टेरिटरी संभाले वरिती आहे, मूंखे फ़ख्रु आहे सुठो। थैंक यू। ऐं राखी जी भाई, तूं पंहिंजे एरिया में बादशाह आहीं। बिल्कुलु भाई, असां सभिनि जॻहियुनि ते पंहिंजी प्रॉपर्टी बुक कई आहे। बिल्कुलु भाई, मुल्क में असांजो कमु आहे। बिल्कुलु भाई, दुबई हुजे, चाइना हुजे, अमेरिका हुजे, सभिनि जॻहियुनि ते पंहिंजो अड्डो हलेड़ो। छो जो जॉनी भाई जा गॾु जो आहियूं। जॉनी भाई वेरी गुड वेरी गुड।
बरतू जी अंकल असांजो कमु आहे नवां जेके छोकिरा आहिनि नई पीढ़ी आहे उन्हनि खे कैप्चर कयूं जी भाई उन्हनि खे रोज़गार आहे कोन जी भाई ऐं असांजी हिन फील्ड में रोज़गार बि आहे पैसो बि आहे लालच बि आहे बिल्कुल भाई ऐं हिन लालच खे इनकैश करिणो आहे ॿारनि खे हिन रस्ते ते आणिणो आहे बिल्कुल भाई सम्झो न बिल्कुल भाई ऐं असां हिन सही रस्ते ते हली चुका आहियूं बिल्कुल भाई असां कॾहिं टेड़ा हलंदा ई कान आहियो भाई असां किथे आयासीं असां झुॻीअ में रहंदा हुआसीं ऐं तव्हां किथे खणी आया आहियो हिन महल में खणी आया आहियो असां कॾहिं सोचियोसीं असां सोने जी चेन पाईंदासीं सोचियोसीं चांदीअ जो कंगण पाईंदासीं पर इहा तव्हांजो आशीर्वाद आहे भाई तव्हांजो आशीर्वाद आहे अरे पुट तो महिनत कई आहे भरतू महिनत कई आहे हा छा बि चई चओ ॿुधाए यही जोड़ा बैंक मैनेजर जो छोकरो मुझे दोस्त था अच्छा मैच कहाँ जाओ भाई वो क्रिकेट जो जानकार हो? जा सकता है मैच देखते कहाँ जाता है ये जानकारी ना बल्लेबाजी तूफान लेकिन एक एक विकेट आउट होता हुआ अगर 6 बॉलिंग हुजन ऐं 6 बॉल ते 6 छक्का हणणा हुजन अच्छा त हू हणे वेंदो अरे एतिरो जानकार छोकिरो आहे त हिते असांजे कम जो आहे बिल्कुल भाई असांजे प्रोफेशन लाइ फ़ाइदेमंद आहे भाई हींअर ई घुरायो फटाफट हा वठी अच फटाफट किथे आहे पको 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 जल्दी भाई ॿुधो हा अरे करोड़पति जो पुट अथव बैंक मैनेजर जो प्लस यार बढ़िया मैच करे भाई दिशा दे मैच तो तू राजू अच्छा हलो हलो हा पुट तूं राजू आई हाँ अंकल अरे भाई तुंहिंजी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे मां छा कमु आहे अंकल मुंहिंजो क्रिकेट ई सुपिनो आहे मुंहिंजो जोश आहे मुंहिंजो जुनून आहे मां अंकल जीअं इंडियन क्रिकेट टीम में सिलेक्ट थींदुमि न पोइ हुन खां पोइ मुंहिंजो अंदरि पैसनि जी बारिश थींदी बारिश हा अच्छा तूं ॻाल्हि ॿुधाए क्रिकेट जो जुनून अथई पढ़ाई लिखाई कंदो आहे की न न न अंकल पढ़ाई बि कंदो आहियां कॉलेज चालू थी वियो आहे मुंहिंजो 15 साल जो थी आहियां ऐं हिन में तुंहिंजे मथां पैसनि जी बारिश थींदी हाँ अंकल क्रिकेट में छोजो ग्लैमर भी है पैसो भी है करोड़ों रुपया बरसंदा मुझे करोड़ों रुपया वेरी गुड हाँ करोड़ों रुपया बरसंदा हाँ कॾहिं तो अंकल हुनखे त टाइम लॻंदो न कल्ह क्रिकेट अरे पुट हिन जॻह ते आ वई त हिन में को टाइम जी गुंजाइश कान्हे का त पोइ मां क्रिकेट में हाणे सिलेक्ट थींदुमि सिलेक्ट थी वेंदे ऐं तूं हिन में पैसा लॻाए करे दाव लॻाए करे हींअर ई नोटनि जी बारिश तुंहिंजे मथां थी सघे थी कमाए सघी तूं हीअं हा हा त बढ़िया अंकल कीअं ॿुधायो सपोज मुंबई ऐं बैंगलोर जो मैच पियो हले हाँ अंकल मैच हले थो त हा। बढ़िया इन में तोखे ॿुधाइणो आहे त अॼु कहिड़ी टीम खटंदी हिन में त अंकल मुंबई खटे थी हिकु ॻाल्हि ॿुधाए हींअर बम्बई कढंदी हींअर मात्र 12 बाल पिया अथनि ऐं 44 रन खपनि बम्बई खे ऐं 8 विकेट थी चुका अथनि अरे छोकिरा किथां कटंदी बम्बई भले अंकल 8 विकेट थी विया हुजनि न हा। पर जेसिताणी क्रीज ते हार्दिक पांड्या ऐं पोलार्ड बीठा आहिनि न हा हीअं उॾामी वेंदो हा मतिलबु कॉन्फिडेंट आहीं हा अंकल त हिकु कमु था कयूं तुंहिंजो बर्थडे हो न हाँ अंकल तो तोखे ख़र्ची मिली हूंदी हाँ अंकल मूंखे 5000 रुपया ॾिना मुंहिंजी मम्मी हा त तूं हिकु कमु कर हिन में दाव ते पैसा लॻाए शर्त था हणूं शर्त हाँ तो वो शर्त अंकल हाँ तो वो लगा ना 100 रुपए की शर्त अरे यार राजू एतिरो वॾो थी वई शर्त बि वॾी लॻाए अरे 100 रुपए बि स्टोन ॾींदो आजकल अरे 100 रुपए में अॼुकल्ह 4 लालीपॉप कान ईंदा यार अधु करे तूं वधि थो करी भाई यार कुझु वधि तुंहिंजे खीसे में घणा पैसा आहिनि उतरा लॻाए अंकल ॾिसो मूंखे 5000 रुपया तो मिला हुया हाँ। पर मां 5000 पर न अंकल एतिरी वॾी रक़म मां कीअं मतलब नहीं पर मतलब हे बि त आहिनि न अंकल सुबुह साण होटल में मतलब सभिनी पार्टी खाइनि था पाइनि था पार्टी कयूं 15000 ते तव्हां बिल अची वेंदो पोइ अरे छोरा हिन जी जेब त तव्हां पहिरीं साफ़ करे चुका आहियो अरे यार हींअर बि मालदार पार्टी अंकल अॼु त कुल मिलाए करे घणा पैसा बचिया अथई 5000 बचंदा अंकल 5000 बचिया अथई न हाँ। ऐं पी बैंक में मैनेजर अथई हाँ। पैसनि जी अॻिते को कमी कान रहंदी हाँ अंकल ठीकु आहे त तूं 5000 लॻाए दाव ते 5000 हा तूं चई थो मुंबई खटंदी हाँ। ऐं जे 5 में मूं बि खटी वई त तूं 5 जा 50 मिली सघंदा 50 हा हाँ ऐं जे हार थी ना वई ना अंकल सवाल ही कौन तो पैदा थे ओ वेरी गुड ॾिसूं था भाई हाणे तुंहिंजा 5 जा 50 थियनि था या वरी कुझु Has he got it? Has he got it? He hasn't. हाँ ॾिसो भाई मुंबई अरे अंकल इतनी भविष्यवाणी सस्ती हुई मुंबई खटी हुई अंकल मुंबई खटी हुई यस यस यस
बस अंकल ॾिसो मां तव्हांखे छा चयो कि मुंहिंजी मुंबई खटंदी अंकल मुंहिंजो प्रिडिक्शन कॾहिं ग़लति न वेंदो आहे मूंखे पंहिंजी प्रिडिक्शन ते पक्को भरोसो आहे अंकल वेरी गुड पक्को भरोसो आहे अरे वाह हाणे मुंहिंजा पैसा हाँ भाई हिनखे 5 जा 50 ॾियूं था लिखी छॾियोसि ऐं तव्हां बैग पाणी जो बंदोबस्तु कयो बिल्कुलु भाई। मां सम्झायांसि थो बिल्कुलु भाई। अरे एक मिनट ॿुध त सही ॾिस यार हीअ फील्ड अहिड़ी आहे तूं हिन फील्ड में बिना रोज़गार जे लखे रुपया करोड़ रुपया कमाए सघे थो ऐं ज़िंदगी में छा कंदे पारो पास कंदे उन खां पोइ एडमिशन वठंदे कॉलेज में ऐं को नौकिरी कंदे या बिज़नेस कंदे ॾींहं राति खटिजंदे 60 साले तोड़ी तुंहिंजी जमा पूंजी वञी थींदी कुझु लख ऐं हींअर ई तूं हिन में लखे रुपया कमाए सघीं थो फटाफट ज़िंदगी फटाफट 2020 जो मैच आहे इन करे बैग पाणी खणिजो भाई कमान कर दो जल्दी है। तो अंकल मुंहिंजा पैसा हाँ भाई पैसा पैसा तुझे खाते में हींअर 5 मिनट में गूगल पे दे दिए नहीं ॿियो कुछ यस ये तो गलत शइ आहे अरे सुभाणे के ॾिठो यार कड़ी अंकल अरे यार आ भैया बॉटम दो ये कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का किसको पता अब जिंदगी का ले लो मजा कल क्या होगा किसको पता अब जिंदगी का ले लो मजा कल क्या यार मां तो ॾाढो थकजी पई आहियां राजू छो न आयो अञा ताईं अरे जेस ताईं राजू नहीं तो तेस ताईं नचंदासी राजू जो बर्थडे है क्या होगा किस डांस कराए वर्कआउट की कसर कढी छॾी अथई यार अरे तो सब सन्ना थी वेंदो यार नचो कल क्या होगा किसको पता फोन लगाई कॉल करिस हां राजू जी सर मां कीर्ति को ला राजू बर्थडे बॉय राजू ढोलीडा ढोल रे वगाड़ मारे हीट ले से ढोलीडा ढोल रे वगाड़ मारे हीट ले से ए हीट ले से मारे घर में घूम से ए हीट ले से मारे घर में घूम से ढोलीडा ढोल रे वगाड़ मारे हीट ले से ढोलीडा ढोल रे वगाड़ मारे हीट ले से ये छाए इनकी माता ही अच्छा इन्हनि खे न वो तारक मेहता वारी गया अरे चंदा वंदा छा आहे भाई एतिरी देरि सां आयूं यार अरे असां न डांस जी प्रैक्टिस आहे वेंदा आहियूं न गरबा अचणा आहिनि न त उन्हीअ करे थोड़ी सी देरि थी वई पर सोचोसीं तव्हां घर आयो आहे त अचो त ज़रूरु आहे हाँ इन करे अची वियासीं महेश भाई से इनवाइट कयो थी असां खे नहीं दासी ॾाढो सुठो कयो तव्हां राजू अरे बर्थडे एक्चुअली छा आहे 18th बर्थडे अथसि न त दोस्तनि सां गॾु पार्टीअ में फांसी पियो आहे शायदि यार ईंदो ई हूंदो हाँ हाँ इधर ही असां हाणे केक की खणंदासीं ये कर फोन लगाईस हुनखे हाँ 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 मां फोन थी लगाई अलग है हाँ हाँ मम्मी घंटी वई हाँ घंटी वई मम्मा फोन ही ना कयाई
अरे लगे तो रस्ते ते हूंदो हाणे कॾहिं ईंदो बर्थडे पाए कॾहिं मिलंदो केक असांखे असां त भई असां हलूं कम था। था कयूं असां सुभाणे थी केक खणंदासीं हा ठीकु आहे सुभाणे खाईंदासीं। हा तव्हांजे लाइ रखंदासीं असां ओके 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 चङा वञ ज़रूरु अचो केक खाइण। हा न छो त वॾो पुटु ईद अचे थो त देखो त असां सुभाणे केक खाईंदासीं। हाँ भी सुभाणे खाईंदासीं। असां वञूं था हलूं था। हलो 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 अरे हलो 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 तव्हां छॾे अचो न भई। हाँ 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 सब छॾे था तव्हांखे छो महिरबानी छो? वॾी वॾी महिरबानी असां वटि कारा कार कारा नहीं ना असां कार में हलंदा आहियूं। अच्छा कार में हलंदा आहियो हा बेटो हिकिड़ी कार ॿुधायो न तव्हां भई। तव्हां कार केरु हलाए हा हा तव्हां हलाई रहिया आहियो हा तव्हांखे डपु कोन अथव इन में कहिड़ो डपा हेॾा डप हिनखे छो थींदो जेके हलंदा आहिनि सड़क ते हुननि खे थींदो। सही ॻाल्हि आहे। अच्छा चलो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जॾहिं तूं कार हलाईंदी आई ऐं किथे मुड़ंदी आई का इंडिकेटर ॾींदी आई? छो इंडिकेटर छो ॾियां अरे भाई पुठियनि खे कीअं पतो पवंदो कि तोखे केॾां वञिणो आहे? जबरी सभिनी खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत पई आहे कि मां काॾे थी वञां सफ़ा मोकिली सही है भाभी सही है तव्हां त केरु कोन ॿुधी असां हे हलाईंदी मां आराम सां वेंदमि। हलो 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 हा हा ठीकु आहे बाय बाय ॾिसो न अरे अरे भाभी 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 काॾे लागे ना को काट दो अरे असां न नागपुर जा आहियूं न इन करे असां ईअं हलंदा आहियूं। अच्छा हा ऐं अगर कानपुर जा हुजो त त असां हीअं हलूं हा। अला राजू केॾी महिल ईंदो हिकु कमु कजो जीअं ई राजू अचे न मूंखे उथारजो ठीकु आहे हा पापा पापा जी देखे ठीकु आहे पक्का पापा पापा जी अरे मम्मी मां त चवां थी तूं बि वञी करे सुम्ह सुबुह जल्दी उथी थी रात जो देर ताईं हड़मार थी करी थकिजी पई हूंदी आहे मम्मा मां और प्रिया वो भी पढ़ाई था कयूं ना जॾहिं राजू ईंदो सदा के उतां छॾंदासीं बिल्कुल भी न मुंहिंजे पुट जो बर्थडे आहे जेसि ताईं हू न ईंदो मां कोन सुम्हंदमि। बर्थडे बॉय जी मम्मा अच्छा ठीकु आहे असां अंदरि आहियूं सुबुह कोचिंग वञण लाइ तयारी कयूं हा। है न लगे तो राजू अची वियो मम्मा ॿुधाए भला राजू बिल्कुल भी न राजू खे दर्द मां पुरींदसि। बर्थडे बॉय जी मम्मा ओहो तूं ॾाढो नचाए छॾियो यार थोड़ी सही थी मिली है मम्मा राजू Happy birthday to me. Happy birthday to me. राजू Happy birthday, dear Mama. Happy birthday to me. राजू वो भी जिंदगी जो एक नौ फिर बचन जा बजा दिया राजू इधर ड्रिंक कराए वा अरे अब थी सघे थो कि दोस्तनि जोरी प्यारी छॾी हुजे। हो जेको बि हुजे ॾींहं वञ पापा खे सॾु करे मम्मी मां पापा खे ॿुधाईंदी अचां भी पापा खे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। हो पापा जी नॉलेज में इहा ॻाल्हि हुजणु घुरिजे कि हे ड्रिंक कराए वा अरे त चुप कयो अरे पहिरें दफ़ो आहे इन करे ईअं थी वियो हूंदे के कोका कोला मिलाए करे प्यारी छॾी हुजे। कोका कोला में मिलाए करे प्यारण सां इहा हालत थींदी आहे इन खे होश ई कोन्हे कुझु प्रिया वञ पापा खे सॾु करे अच हा मम्मी शट अप असां कॾहिं ॿुधाईंदासीं पापा खे चुप कर तव्हां। मम्मी मां चवां थी
आरती जो भी ऑनलाइन गुड। शीला डार्लिंग, अरे भाई कितना है भाई चाय? अच्छा थी भाई। हाँ कितना है भाई छा थो? चाय कितना भाई मुझे? अरे ॿ दफ़ा चांहि सुबुह जो पी चुका है, वरी टी चांहि खपे अरे था। यार वो तो बैठती हुई यार, तोखे खबर था यार तू चाय कितनी सुठी रहती है। अच्छा चलो थोड़ी अखबार पढ़ी मूंखे ॿुधाए। हाँ छा बनाया यार? अरे छा भाई फोन करियो? हाँ हाँ घणो अघु थी वियो? अरे अॻे न माई जो फोन करियो, तव्हांखे ॼाणनि खे त रुगो फोन जी बुॾिया विया। अरे ही छा अॼुकल्ह जा ॿार जुए सटे नशे में बर्बाद थी रहिया आहिनि, कमाल थी वियो यार। अरे तूं काॾे खोजी हुई? ख़ैर भाई ठीकु आहे, असांजा ॿार त संस्कारी आहिनि, असांखे इन शइ जो छा फ़र्क़ु पवंदो। गुड मॉर्निंग मम्मा। गुड मॉर्निंग मम्मा। गुड मॉर्निंग। मम्मा हाँ। तुंहिंजो खीर। मम्मा मुझे बादाम कोचिंग में ॾाढा लेट थी वियो मम्मा। अरे हाँ भाई चक्कर किनी ठाहे छॾियो त तव्हां ॿिन्ही मूंखे खणी के चाहिए ना कि थोरो मूंखे कमु वठाए। खबरदार जो मुंहिंजी धीअरुनि खे तूं कुझु बि चई, तोखे जेको बि कमु हुजे मूंखे चओ। अरे तूं चई त मां कपिड़ा मले अचां, बासण धोई अचां? जेके बासण हूंदा आहिनि न उन्हनि खे मलबो आहे, अच्छा ऐं जेके कपिड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे धोइबो आहे। ॻाल्हि त साॻी आहे। अच्छा हाँ। तव्हां कमु कंदो हाँ कॾहिं चांहि ठाही अथव? हाँ ठाही आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि खंडु किथे आहे, पती किथे आहे? तव्हां किचन में वेंदव 10 दॿा खोले सॼो फैलाईंदव, मां पाण ई ठाहे खणी थी अचां। अरे दादा पेपर साथ है। अरे पेपर जी ॻाल्हि छॾ। हाँ पापा रात को न्यूज़ ईंदी आहे कॉलेज थी हले बस कॉलेज बढ़िया तो हले, कोचिंग बढ़िया थी हले, सब कुछ सॉर्टेड आहे पापा जिंदगी में। हाँ तुंहिंजी पुट मां त सॼो ॾींहुं हलंदी रहंदी आहियां। लक्ष्मी हाँ यार। वटि भाई तुंहिंजो खीर। थैंक यू मम्मा मुझे बादाम। पापा हम बादाम खाओगे? हाँ तो मां भी खावा। हा एॾो जल्दी थी वियो? हाँ मम्मा इनके बादाम न ॾींदी कर। तो पहले मोटी थी जाने थी वेंदी। बनाना खाऊंगा। दिमाग बनंदो आहे। अच्छा जरिया ये कोन खाईंदी आहे? हिन अरे तो पता। अच्छा खैर हाणे मां बना दी, शाम को मिलूंगा। जल्दी है ना वेट अरे करे। अच्छा थी ना चली। चली कॾहिं पई हूंदी आहे पापा ई हर वक्त। ठीकु आहे हाणे तूं ॿुधाए। कोई होई तो बनी छॾे हाँ छावर जो केड़ी हुई थी टूटी लो। अच्छा अरे चंदना आंटी तभी नहीं अब खोले हलंदा क्यों? कि तो खुले में तो के फैशन जो सेंस कोन है। तो फैशन में पूरा सेंस है। नाना हाणे असांजे घर में आयो। हाँ असांजे घर में उससे कोन है। हाणे पंहिंजा कारा वारा चश्मा लायो। फैशन में अच्छा हाँ ठीक है तो हाणे मां बना ठीक है। हेलो बाय मम्मा बाय मम्मा। चली टाइम घर जंदा चश्मा पाए आई वई। पापा पापा वो चन्ना आंटी और वंदना आंटी आई तव। अच्छा वही सुंदरी और बंदरी। हाँ पापा सुंदरी और वंदरी छोटी बस 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 कर। सुंदरी और बांदरी। फुली कांतस फैशन तो पतो ही कोने तो छाके चवा खबर थी तो कि छा चई वई मूंखे त सुंदरी चई वई मूंखे सुंदरी चई वई तो बांदरी चई वई बांदरी कॾहिं समझी न पई सही हलंदा ॾाढे सुठे टाइम ते आया। अच्छा चांहि रखणी पई वञा, चांहि पीअंदो? हा हा थोरो पीअंदासीं। चांहि पीअण आया आहियूं छा? जंहिं कम लाइ आया आहियूं उहो कमु त ॻाल्हायूं न असां। त शीला त अंदरि वञे। अल्लाह सफ़ा को मौक़ी मिली वई। शीला जे साम्हूं थी चई शीला अंदरि वञे। शीला अंदरि वञे अहिड़ो कहिड़ो कमु कयो जो शीला अंदरि वञे? मूंखे कहिड़ी ख़बर यार? हुन कुझु बी तूं त वञ चांहि ठाहे। हाँ शीला शीला अदरक कुटे विच जा। अरे बाबी चिंता ही न कयो, कुटण में त माहिर आहे। अदरक कुटण में। शीला फोटो विझी जे। हाँ अरे चरी ॿुधाए त सही कंहिंजो फोटो विझे, शाहरुख खान जो कि सलमान खान जो? सफ़ा मोकी मट रही। अरे वो नंढी इलायची थी है ना वो आप इलायची ऐं ॿुध शीला बिस्कुट खणी अचिजे। हाँ खणी नहीं शीला शीला ॿुध चपटी नमकीन जो भी खणी चपटी सिंगर जी ना हाँ थोड़ी सी हाँ खड़ी वञ। अरे सभागी काथे थी वञी? रंधिणो हिन पासे आहे, हेॾे काॾे वञी?
मुंहिंजो घर हाँ। केॾां पोइ वञा शाबाश तो महेश भाई शाबाश तो हेड़ी जाल पाले वेठा आहियो ओ ॿुध और तुंहिंजो घोट मिलंदो अथई न उहो बि इहो ई चवंदो अथई हा हाँ भाभी ॿुधायो अरे ओ महेश भैया छा ॿुधाए उहो जेको सेठ उंदराज अथव न उंदराज ॿुधरा जरी हूंदराज न सोभराज अच्छा हाँ उहो ई सोभराज हाँ, हाँ। त उनखे न तव्हां पैसा ॾियाराए जो असां ॾिनासीं पैसा त 4 महीना थी विया आहिनि ब्याज कान ॾिनो अथई असांखे हुन 4 महीननि खां कोन ॾिनो पूरा 4 महीना पूरा 3 महीना थिया न असांखे ब्याज न मिलियो आहे ओ हेॾा ॿुध हेॾा पूरा 4 महीना थिया आहिनि पूरा 4 महीना अरे भाभी तव्हां बि कमाल था कयो मार्केट जी हालत ॾिसो न ॿ दफ़ा लॉकडाउन लॻी चुका आहे वेचारा धंधा दाड़ी आहिनि कोन किथां ॾींदा हाँ अच्छा त लॉकडाउन धंधादारी रुगो असांजे लाइ न आहिनि अरे उन ॾींहुं असां किथे पिया हलूं हा काॾे घुमण हलियासीं त उहो न हे अरे वो थोड़ी बि अच्छा अरे वो जेका हेॾी वॾी गाॾी हूंदी आहे न हाँ। वो जंहिंजे पुठियां 4 चूड़ियूं हूंदियूं आहिनि जरी जेकी हेॾी वॾी गाॾी हूंदी आहे न हुनजे अॻितां बि 4 चूड़ियूं हूंदियूं उनखे आडी चइबो आहे अच्छा आडी मिर्ची जेका बि गाॾी उन गाॾी में त घुमण वञे बाक़ी असांजे लाइ पैसा कान अथसि हुनखे अरे अरे पर भाभी तव्हां बि महेश भाउ हाँ तू असांखे न सुञाणे अञा पर असां तोखे सुठे तरीक़े सां सुञाणो यदि असांजा पैसा न मिलिया न त तू सम्झी वञजांइ अच्छा और सोच असांजो ख़र्च काको हलंदो अरे पर भाभी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हाँ। हे जेको तव्हां ब्याज तव्हांखे मिलंदो तव्हांजो घर हुन सां ई हलंदो आहे छा अरे त तुंहिंजी छा मर्ज़ी आहे असां जाकू किराने जो दुकान खोलियऊं लूण मिर्च विकिणियो अरे न भाभी अरे असांजा जेके ख़र्चा आहिनि उहे कीअं हलंदा अच्छा अच्छा न अच्छा हाँ सही ॻाल्हि आहे भाभी कमाल था कयो तव्हांखे चयो न बैंक में पैसा रखायो पर तव्हां न बैंक में किथां रखी त बैंक में ब्याज काथे पियो मिले बस हर माण्हू खे खपे जल्दी घणो खपे शॉर्टकट जी खपे कमाल कंदा आहियो तव्हां ॾिस महेश भाउ हाँ। यदि असांखे असांजा पैसा न मिलिया न हाँ। त सम्झी वञजांइ हिते ई कंदी मैं भूख हड़ताल जो बी बुख हड़ताल मां त न करे सघंदमि मां बुखी न रही सघंदमि जरी भूख हड़ताल जो मतिलबु असां पंहिंजे घर रोटी न खाईंदासीं हिते त रोटी खाईंदासीं ठीकु आहे, न ऐं ॿुध हाँ। चांहि बि हिते पीअंदासीं हाँ। रोटी बि हिते खाईंदासीं मंझंदि जी बि राति जी बि नेरनि बि हाँ। सनानु बि हिते कंदासीं कपिड़ा बि शीला जा पाईंदासीं ओ मां छा पाईंदमि तू महेश भाउ जो गाउन पाइजांइ महेश भाई गाउन पाईंदो छा अरे भाभी कमाल था कयो मां गाउन किथां पाईंदो बाबा भाभी छा लॻाए रखो अरे यार तो उतो बुख हड़ताल वग़ैरह न कंदासीं हाँ कमाल है हाँ तव्हां भाई हुनखे ॾिसो टाइम वठोसि असांखे कीअं बि करे असांजा पैसा ॾियारो असां न ॼाणूं अरे भाभी हाणे तव्हां ॻाल्हि त अहिड़ी कई आहे ठीकु आहे सोचा त फोन लॻायांसि त हुनखे लॻाए फोन ते चलो फोन छॾो भाभी हिकु कमु कयां मां बैंक मां जीअं मोटंदमि न हाँ। त मां सिधो हुन ऑफिस वञा थो हाँ हा ठीकु आहे तव्हां बि हुन ऑफिस पहुची वञो ठीकु आहे पोइ शाम जो पाण हुते गॾिजी करे हुन सां ॻाल्हाए वठूं था कंहिं महिल पहुचूं मां बैंक सां सिधो 6 लॻे पहुची वेंदुमि असां हाँ। 5:30 पहुची वेंदासीं पहुची बस। वञ तव्हां 6 लॻे पहुचो मूंखे छा करिणो मां 6 लॻे पहुची वेंदुमि पैसा खपनि हा हा ठीकु आहे मिलूं था पोइ 4 महीना पूरा अरे चांहि भाई। अरे भाभी चांहि अल्लाह थधी बिल चांहि ॾिनी अथई घणी देरि खां बीठी आहियां तव्हांजी ॻाल्हियूं ख़तमु थियनि त चांहि ॾियां न जरी तूं त कोशिशि सम्झी करे पी अच्छा कोशिशि सम्झे पी अल्लाह जिभ ई सड़ी वई मुंहिंजी हाणे त असां हलियूं पोणे 6 लॻे अरे गुड इवनिंग बेटा गुड इवनिंग हे ॿुधायो तव्हां राति जो ॾींहुं कीअं रहियो फर्स्ट क्लास एकदम बढ़िया फर्स्ट क्लास हाँ किथां तव्हांजी मम्मी मम्मी ऐसे ही शाबाश बेटा शाबाश पापा अचनि पापा ओहो अची वियो तव्हां हाँ बेबी हाँ भाई हाणे ॿुधायो कम वारी मायूं आयूं हाँ सभु कमु थी वियो फर्स्ट क्लास बिल्कुलु बढ़िया तो पंहिंजी साणी सां ॻाल्हायो गॉसिप कई हा बिल्कुलु ॼाणे तुंहिंजो ॾींहुं फर्स्ट क्लास निकितो बिल्कुलु फर्स्ट क्लास पर मूंखे हाँ। तव्हां टेंशन में थो लॻो तव्हांजो ॾींहुं कीअं निकितो अरे हेॾा शीला डार्लिंग
छा तो ॿुधायां मुंहिंजो ॾींहुं कीअं निकितो तोखे छा ॿुधायां यार बैंक में एतिरो वर्कलोड आहे न मां त सॼो ॾींहुं चकर गिरी थी वेंदो आहियां ओहो अॼु त हद ई थी वई अॼु मुंहिंजे हिकिड़े सबऑर्डिनेट जो फोन आयो हुन चयईं सर मुंहिंजो एक्सीडेंट थी पियो आहे मां हॉस्पिटल में आहियां त मां हाणे बैंक न अची सघंदुमि हफ़्तो खनि हुन ख़बर अथई वर्कलोड जे करे मां हुनखे चयोमांसि यार ॾिस थी सघई त अची वञ अरे शीला डार्लिंग इहो सभु त छॾ अॼु त ख़बर अथई छा आहे थी ॿुधंदी आहे त खिलंदी रहंदी आहे छा थियो अरे बैंक में हिकिड़ो भाई आयो चेक जमा करणु कस्टमर चेक जमा करण आयो उनजो चेक ॾिसी करे बसि सॼे चेक ते हीअं 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 हुयो मां चयोमांसि भैया हे छा आहे चई मुंहिंजी ॾाॾी जी साइन आहे चई तुंहिंजी ॾाॾी जी साइन अथई छा नालो अथई तुंहिंजी ॾाॾी जो ख़बर अथव छा चई मम्मी चई जलेबी भाई यार कुछ भी चला मां ऑफिस में ईंदो आहियां जीअं थके टुटल तव्हां भई मूंखे खिलाईंदा सॼी थकी लही वेंदी आहे असांजी विंदर आहे नी हा कुझु बि चओ आहे त ॻाल्हि सही पर पापा हू चंद्रा वंदना आंटी त आयूं हुयूं न तव्हां वटि हा हुननि जो छा थियो सॉल्यूशन निकिरी वियो हूंदो उनजो छा आहे हो त ईंदियूं आहिनि दया बहन वांगुरु आयूं हूंदियूं ऐं नचंदी कुॾंदियूं वापसि दया बहन वांगुरु हली वियूं हूंदियूं हुननि जो कमु थियो की न थियो न यार प्रॉब्लम आहे न हुते जी हुते ई आहे हो छा चवंदा आहिनि जी घंटी मां पंहिंजे गले में ॿधी छॾी आहे हा जी क्रिकेट जी भाषा में छा चवंदा आहिनि हिट विकेट हा हा अरे हा हिट विकेट सां यादि आयो राति राजू केॾी महिल आयो ऐं तव्हां मूंखे उथारे छो न पापा राजू राजू प्रिया आयो त पापा हेतिरी देरि थी वई आहे न चांहि न पाणी छा इहो वञो किचन में अरे अरे चांहि चली पी चली करे हाणे थकिजी आया हूंदो ठीकु। शॉवर वठी वठो हा ठीकु आहे चांहि जेको गॾिजी करे हा, रोटी खाऊंगा बिल्कुलु। तेसि ताईं राजू बि अची वेंदो हा, ठीकु हा, आहे बिल्कुलु। लो, लो, तोखे मना कयो न पापा खे न आहे ॿुधाइणो बैंक में केतिरी टेंशन्स हूंदियूं आहिनि नओं बिज़नेस आण NPA घटाए अलाए छा छा स्टाफ जी टेंशन्स ऐं तव्हां वरी पर टेंशन मम्मी लॻाई हू सभु पापा जे प्रोफेशनल लाइफ जो हिसो आहे असां सभु पापा जे पर्सनल लाइफ जो हिसो आहियूं पापा खे ही सभु ॻाल्हियूं खपनि बिल्कुलु हुन जे नॉलेज में हुजणु घुरिजनि यार अरे भाई उन ॾींहुं हुनजो बर्थडे हुयो सो अचानक पी दोस्तनि ज़िद कई हूंदसि त पी वरितो हूंदई कोई रोज़ थोड़ी पी करे ईंदो मम्मा हेॾी सारी पी मम्मी करे आयो उनके बिल्कुल भी होश ना हो यार अरे पहिरें दफ़े में पी सघे थो न ईअं थियो हुजे मम्मा पापा खे ॿुधाइणो खपे मम्मा मम्मी आसमान तक मुंहिंजो चवणु रुगो एतिरो आहे की असांखे पापा खे हे सही वक़्तु आहे पापा खे सभु कुझु ॿुधाए छॾिणो खपजे ईअं न कल्ह को असांजे हथ मां ॻाल्हि ई निकिरी वञे चुप कयो तव्हां मां उनजी माउ आहियां मां डिसाइड कंदा मूंखे छा चवणो आहे केॾी महिल चवणो पर आहे मुंहिंजे कोई ॿुधाए कंहिंजी मां आहे छा डिसाइड करणो आहे भाई हा अरे भाई कमाल थी यार राजा ॾह ॾींहं राजू राजू किथे आहे ईंदो ई हूंदो यार ॾह ॾींहं न कोन आयो तव्हां ईअं कयो न रोटी खाओ वॉक ते थी अचो ऐं TV वग़ैरह ॾिसो पंहिंजो रूटीन खां अची वेंदो अरे यार कमाल आहे राति 10 लॻे देरि आहे मूंखे त लॻंदो आहे शाबाश अथनि वीचारनि दुकानदारनि खे आहे जेको 10 यारहें लॻे पंहिंजो दुकानु बंदि करे घर ईंदा आहिनि हुन खां पोइ धोई करे पोइ रोटी खाईंदा आहिनि हा ऐं हू ॿारनि ते ध्यानु बि कोन ॾेई सघंदा हूंदा की हुननि जा ॿार छा पिया था कनि अच्छा त तव्हां तुंहिंजो चवण जो मतिलबु आहे दुकानदार पंहिंजो दुकानु बंदि करे छॾे न पापा मम्मा जे चवण जो मतिलबु इहो आहे की जेतिरो ध्यानु हुननि खे पंहिंजे ॿारनि ते ॾियणो खपे हू ओतिरो कान ॾेई पाईंदा आहिनि ॾिसो भाई मुंहिंजो चवणु त इहो आहे की भाई जेके पंहिंजे ॿार खे ध्यानु ॾियणो हूंदो सो ॾींदो चाहे उहो दुकानदार हुजे चाहे उहो नौकिरी वारो हुजे ओ माय गॉड हे मां छा चई हे त मूंखे पंहिंजे पाण खे रिव्यू करणो हूंदो बेटा हेॾे अचो पापा हा तव्हां बि ॿुधायो भाई असां तव्हांखे प्रॉपर ध्यानु ॾींदा आहियूं मतिलबु तव्हांजी पढ़ाई में लिखाई में मतिलबु तव्हांखे काई तकलीफ़ त कोन्हे बेटा पापा मम्मा तव्हां भई असांजे मथां खूब ध्यानु ॾींदा आहियो इनफैक्ट असां त ब्लेस्ड आहियूं की तव्हां भई असांखे पेरेंट्स बि आहियो असांखे कंहिं शइ जी कोई कमी कोन्हे शाबाश हा बेटा हाणे तूं ॿुधाए पर तोखे करियर में छा ठहणो आहे हा पापा ॾिसो तव्हांखे पतो आहे ग्रेजुएशन मुंहिंजो थी चुकियो आहे बिल्कुलु कोचिंग मुंहिंजी हले पई पहिरियों त मां सोचियो बैंकिंग वग़ैरह जी जॉब जे लाइ प्रिपरेशन थी कयां पर वरी मां सोचियो की न हाणे मूंखे थोरो अञा मथे सोचणो आहे हा सभु जॉब्स पंहिंजी जॻह ते प्रेस्टिजियस आहिनि पर मां सोचियो की मूंखे देश जी सेवा करणी आहे त हाणे मां टारगेट ठाहियो आहे UPSC खे UPS यस पापा UPSC ऐं जे हिसाब सां मुंहिंजी प्रिपरेशन हले वेठी थी न त मूंखे लॻे थो मूंखे मुंहिंजी मनचाही ब्रांच
IPS मिली वेंदी। अरे वाह, यानी तू ठही वेंदी IPS ऑफिसर, यानी असां सभु तोखे कंदासीं सलूट। वाह, यस, शाबाश। ऐं पुटु तूं? पापा मुंहिंजो त हिकु ई एम आहे। हाँ? मां त अलीला सुंदर वांगुरु पंहिंजे डांस क्लास खोलंदमि, पंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठाहींदमि, हे देश जी सेवा कंदी, मां समाज सेवा कंदमि, पंहिंजे सिंधी ॿारनि खे फ्री में डांस सेखारींदमि। पापा शाबाश, शाबाश। ही आहिनि हीरो, हीअं राणियूं, परियूं, आसमान में उड़ण जो जज़्बो आहे तव्हां में। पापा वॾा बि था कनि। हाँ, आसमान में उड़ंदी। हाँ हाँ असां पापा मुंहिंजे सिलेक्शन में बि न हुन गाने में डांस कंदासीं। आज मैं ऊपर आसमान चलो सीधी उल्टी चलो, आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे ज़माना है पीछे, Tell me, ओ खुदा, अब मैं क्या करूं? चलो सीधी उल्टी चलो, आज मैं ऊपर आसमान नीचे। ज़माना है पीछे। वाह 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 भाई, ॾिस मुंहिंजी धीअरनि तो तोखे ॿुधायो, पर तुंहिंजे लाडले जा कहिड़ा हाल आहिनि? मतिलबु तुंहिंजो लाडो छा कंदो अॻिते? मुंहिंजो पुटु बि इंटेलिजेंट आहे, हा। ब्रिलियंट आहे, ऐं जॾहिं खां कॉलेज वञणु लॻो आहे त हुनजो इंट्रस्ट क्रिकेट में ॾाढो वधी वियो आहे। वॾो क्रिकेटर ठहंदो। हा हा, त सुठी ॻाल्हि आहे भाई, हाणे क्रिकेट में करियर ठाहिण जी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सची चई थी, पोइ पाण हिकु कमु कयूं न, हुनखे हिते उज्जैन में त कोई अकेडमी कोन्हे, छो न हिनखे बड़ौदा या बॉम्बे मोकिलियो हाँ पापा गुड आइडिया। जॉइन करण लाइ। हाँ बिल्कुल। बड़ौदा न, छो? अरे हिकिड़ो ई त पुटु आहे मुंहिंजो, हुनखे ॿाहिरि मोकिले छॾींदो। अरे ॿारनि खे पढ़ाइण लाइ किथे किथे मोकिलींदा आहिनि, मां बि हाँ। ॻाल्हि थी करी। हाँ? मम्मी यार कहिड़ी ॻाल्हि थी करी? अॼुकल्ह न ॿार वञी विलायत में पढ़ंदा आहिनि ऐं तूं बड़ौदा ताईं वञण में सोची थी। हा, ठीकु आहे ठीकु आहे। अॼु जीअं राजू ईंदो न त हुनखे सरप्राइज़ वारी ॻाल्हि ॿुधाईंदासीं। कीअं? Yes. दिया फोन करी से यार अञा ताईं आयो न। ठीकु आहे, मी मां फोन थी कयां। अरे मम्मा पापा रिया प्रिया भाई कहिड़ा हाल आहिनि? भई तो कहिड़ी यादि पिया कयूं? हाँ। अरे तव्हां भाई मूंखे ईअं छो था निहारियो भाई? अरे भाई दोस्तनि सां गॾु स्टैंड पियो ॻाए, जेकी नई पापा बाइक वठी ॾिनी आहे हुन ते। अरे वाह। पर तव्हां चयो पिया तव्हां मूंखे यादि कयो, छो भाई? अरे भाई ॾिस, असां डिसाइड कयो आहे त तोखे क्रिकेट एकेडमी जॉइन करण लाइ बड़ौदा या बॉम्बे मोकिलींदासीं। कीअं? बड़ौदा या बॉम्बे क्रिकेट अकेडमी? हाँ। थैंक यू सो मच पापा। आई लव यू पापा, आई लव यू, आई लव यू, आई लव यू। खुश है बेटा? हाँ पापा, फुल खुश आया। पापा सुमन तो वञा। भी राजू तू भी? महेश, शीला ये राजू। पापा मम्मी असांखे सुमन वारो के सबको कोचिंग करवाना। गुड नाइट पापा, गुड नाइट मम्मी। मम्मा गुड नाइट पापा। पापा गुड नाइट। लगे तो राजू दारू पिया है। न, आगे गलत फहमी थी हुई। अभी स्मेल पई अचे। ना, भी महीने डाला है इसको। महेश भी पियो। उन्होंने कहा था, वो चए पियो उन्हें निंड पई थी अचे, सुबुह जो उथी करे ॻाल्हाइजो, जवान ॿार आहे। जवान मारा तेने छा मतलब है? अरे तव्हां ऑफिस मां आया आहियो, रोटी बि कोन खाधी अथव, मां रोटी खणी थी अचां, तव्हांखे बुख लगी हूंदी। मरी वई मुंहिंजी बुख। मॉर्निंग वॉक। हाँ मॉर्निंग वॉक थी आहियासीं। तुंहिंजे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ गिफ्ट आहे। सरप्राइज़ कहिड़ो? हाँ वो चंदन ऐं वंदना आहिनि न, हाँ। मूंखे रस्ते ते मिली। हाँ। मां चयो भाई अचो घर अचो, बसि अचण ई। उहे धरतीअ ते आहिनि, इहो ई वॾो सरप्राइज़ आहे। सही थी गुड चई। मॉर्निंग। हाँ वाह वाह। हरिओम 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 हरिओम।
खे छा थो थिएसि भाई? वरी हिकु जहिड़ो पीलो पाए तूं बि उन्हनि सां मैचिंग पातो रे, चुप कर। हाँ भाई तव्हां बि मॉर्निंग वॉक ते विया चढ़ी अथव छा? अरे ना आंटी ठीकु आहे, कॾहिं कॾहिं थींदो आहे। हा हा असां मॉर्निंग वॉक ते विया हुयासीं। अरे असां महेश भाउ खे ॾिठोसीं भाई रोज़ मॉर्निंग वॉक ते वेंदा आहिनि त सोचियोसीं अॼु असां बि वञी ॾिसूं। ॾिसूं त सही मॉर्निंग वॉक में छा कीअं लॻंदो आहे असांखे। ही त चाहे बारिश हुजे, तूफ़ान हुजे, गर्मी हुजे, कुझु बि हुजे, मॉर्निंग वॉक ते ज़रूरु वञणु आहे। हाँ ख़बर अथव असांजे पापा जे लाइ न हो जीअं पंहिंजे मोबाइल लाइ चार्जर ज़रूरी आहे, उहे असांजे पापा जे लाइ मॉर्निंग वॉक ॾाढो ज़रूरी आहे। हाँ भाई ॾिसो मुंहिंजो चवण त इहा आहे कि ज़िंदगी में कई रंग हूंदा आहिनि। खेल ख़ुशी बि आहे त टेंशन बि ज़िंदगी जो हिकिड़ो रंग आहे। पर पाण टेंशन छो पालियूं, ये पंहिंजे हथ में आहे। हिन करे मॉर्निंग वॉक यानी मॉर्निंग वॉक सुबुह जो ताज़ी हवा फर्स्ट क्लास सॼो ॾींहुं खेल ख़ुशी सां वेंदा सही था चओ। पर महेश भैया हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए, वो पार्क में न तव्हां हिकिड़े हंधि जोर जोर सां खिलंदा आहियो, उहो छो? अरे भाभी शीला घर में खिलण कोन ॾींदी आहे न। पर शीला हिकु असां तोखे ॻाल्हि ॿुधाए, असां ॾाढा ख़ुशि आहियूं कि असां जेके हुनखे पैसा ॾियनि न केरु आहे हुओ सोभराज। हा सोभराज सही त उन न असांखे पैसा वापसि करण जो वादो कयो आहे। अरे वाह महेश भैया तव्हांखे ॾाढो ॾाढो धन्यवाद। तव्हां पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झियो, असांखे न पैसा ॾियण जो वादो करे वरितो अथव। कमु करणु जीअं लाटर क्लब में खिलंदा आहिनि न तीअं हिकु दफ़ो हिन सभिनी खे हिकु खिली ॾेखार। हा हा पर भाई तव्हां सभिनि खे बि खिलणो पवंदो। ठीकु आहे। बाक़ी में थकिजी पियासीं। हाणे असां हलूं था ऐं वरी सां तव्हांजो धन्यवाद। ठीकु आहे, नागपुर वारी त हमेशह ई हलंदियूं आहिनि छा? छो आहे कानपुर वारी हुजनि त माण्हू तरह तरह चवंदा। अच्छा मां हाणे वञा थी कोचिंग जे लाइ, ऑलरेडी ठीकु आहे। ठीक है ध्यान समझो। बिल्कुल हेलमेट रखी वठो। हेलमेट पाइजो। हाँ हेलमेट रखी वठो। ट्रैफिक रूल तव्हां फॉलो कजो। हाँ पापा मां हेलमेट हथ में पकड़े करे वेंदी आहियां। हा छो त आई है छड़ी इनके राति एतिरो टेंशन हुयो, मूंखे त निंड ई कोन आई। हां त फर्स्ट क्लास सुन पियो कूड़ बट गुड ये नहीं बची मुझे कूड़ था ॻाल्हायो था। मां ॾिठो तव्हांखे राति जो अखियूं खोले छितिर ते पिया तको। हाँ छड़ा बच्चा नहीं वो सोचा पियो कि भाई गड़बड़ किथे आहे छा आहे। वो लगे यार छाजो टेंशन यार असांजा ॿार एतिरा सुठा आहिनि संस्कारी आहिनि सुठो स्कूल सुठो कॉलेज सुठी कोचिंग एतिरी महांगी फीस मे बी इट इज़ अ पार्ट ऑफ हिज मस्ती थी सके तो दोस्तनि जी ज़िद न हिकु तक प्यारे वरितो हूंदो। ॾिस शीला स्कूल ताणी त पंहिंजो फॉलोअप हो पेरेंट्स टीचर मीटिंग वग़ैरह हूंदी हुई पर हाणे कॉलेज लाइफ ज़िंदगी जो हिकिड़ो नयो रंग आहे जिते कैरियर बि आहे कैरियर स्ट्रगल बि आहे त मौज ऐं मस्ती बि आहे। पर बर्थडे वारे ॾींहुं बि राजू बर्थडे वारे एक मिनट हेलो हाँ साईं हाँ पहुची वेंदुमि न बिल्कुलु हाँ सिधो बैंक में पहुची वेंदुमि 6 लॻे। अरे यार साईं कमाल था कयो तव्हां 5 लॻे चवंदा 6-7 खां पहिरीं मीटिंग शुरू कोन थींदी आहे। हाँ पहुची वेंदुमि जी हा मुंहिंजो बि फोन आयो यार। हा खे छॾे ॻाल्हि खे तूं ॿुधाए छा पई चई बर्थडे वारे ॾींहुं। न कुझु न हलो तव्हां मां रोटी खणी अचां। ॾिस शीला मुंहिंजे लाइ जेतिरो ज़रूरी समाज आहे जेतिरी ज़रूरी मुंहिंजी नौकिरी आहे ओतिरो ई ज़रूरी मुंहिंजो परिवार आहे। तूं रिया प्रिया ऐं असांजो राजू। कीअं गुड मॉर्निंग मम्मा। अरे वाह यार अरे छा ॻाल्हि आहे। हा बसि तोखे यादि था कयूं यार। छो पापा? हा बेटा फर्स्ट क्लास आई थकबक लॻे थी वियो। सब पापा निंड बि बढ़िया थी वई। हाणे बसि कॉलेज वञा थो हुन खां पोइ मुंहिंजे दोस्तनि सां गॾु मुंहिंजो हिकु प्लान आहे त पोइ मां घुमण वञा कोई दिक़त त कोन्हे। हा बेटा है ना कोई दिक़त ठीक आहे बाय बाय मम्मा बाय बाय पापा। राजू बेटा एक मिनट जी पापा। बेटा हिकिड़ी ॻाल्हि पुछी थो मां। हा पापा चओ। जेके तुंहिंजा दोस्त आहिनि हा सभु ठीकु ठाक बेटा। पापा सभई शाहूकार आहिनि सभई वॾे घर जा आहिनि। अरे वॾा बंगला वॾी गाॾियूं अरे जेब में खोड़ पैसा हूंदा आहिनि हुननि जे। बेटा वो सब तो ठीक है मतलब कोई गलत आदत वादत तो कोन्हे मतलब मुझे चवण जो मतलब समझी तो बेटा। पापा हुननि जो सिर्फ़ु हिकु ई चवणो आहे कि खाई पी खपाए मन खे न तपाए
ज़िंदगी जे हर रंग जो मज़ो वठ छो जो हे त ज़िंदगी मिली आहे हुन खां पोइ अलाए छा इन करे बाबा उन्हनि जो हिस्से में कई चवणो आहे कि कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा दिल वालों दुनिया की भाई रॉकी जी भाई MCX जो छा हाल आहे भाई भाई मां तव्हांखे छा ॿुधायांव गोल्ड ख़बर अथव घणो घणो 51,700 रुपया अरे हींअर ख़बर अथव घणो पहुची वियो अथव 54,700 रुपया त असांजो घणो पियो आहे लॉकर में अरे ॾाढो पियो आहे गोल्ड ऐं चांदी ख़बर अथव किथे वई किथे पहुची वई आहे हा चांदी आसमान छुई वई अथव वेरी गुड भरतू अंकल ऐं शेयर मार्केट की ख़बर ॿुधाए अरे अंकल जेतिरा बि असांजा शेयर आहिनि न सभु प्लस में था हलनि सभु प्लस में ऐं हा भरतू क्वांटिटी बि लंबी आहे टाटा स्टील वारो ख़बर अथई घणो वरितलो पंहिंजो हा मात्र घणे 700 कुझु में टाटा स्टील तो दी हींअर 7,700 रुपया टाटा स्टील पहुची वियो अथई हा अंकल सेम हालत टाटा पावर जी अथव Very अरे good. ॾींहं ॿ ॾींहं मथे थो वेंदो वञे मथे ॾाढो बढ़िया आयो त पर हिकु ॻाल्हि ॿुधायो उहो जेको छोरो नओं आहे राजू जी भाई हा उनखे तव्हां शेयर मार्केट हुक्का बार अहिड़े जी जानकारी ॾिनी आहे ऐं उहो आहे किथे किथे वेंदो कल्ह 50 खटे वियो आहे हा हा हाणे चवंदो मां 5 लख कढंदुमि त इन चक्कर में केॾे कान्हे थो भाई अचणो त हुनखे तीरथ लालच हुनखे हा। चए दफ़ाईंदो वेरी गुड जी भाई। बैंक मैनेजर जो छोकिरो हा आहे भाई। मालदार आसामी आहे बिल्कुलु भाई सही था चओ तव्हां पैसो घटि कान अथसि करोड़पति आहे नज़र रखो त हुन ते बिल्कुलु अंकल ऐं हींअर घेरियोसि इन करे त शेयर मार्केट में असांखे घेरणो आहे अरे अंकल मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे हुनखे शेयर मार्केट में मां खणी ईंदुमि कमान भाई M6 जो ॿुधाइजोसि ऐं हो तासा पाण कान कंदा आहिनि रमी ममी हा। ॿ चारि गेमूं सेखारे पैसा हड़पणा आहिनि हिन खां Very good. अहिड़ो कुझु कमु कयो भाई हा अरे बुकी अंकल असांजा काथे आहिनि असांजा बुकी अंकल कमान अचियो मुंहिंजो शेयर अरे भाई शेयर मार्केट का किंग कौन राजू MCX मार्केट का किंग कौन राजू और सट्टा बाजार का किंग कौन राजू अरे न अंकल तव्हां त मूंखे बसि क्रिकेट ताणी सीमित रखो हे सभु शेयर मार्केट मुंहिंजे मतिलबु मूंखे सम्झ में न ईंदो आहे मां सुञाणा ई कोन्हे हिनखे कॾहिं अरे मन सुञाण जो केरु आहे छा बचपन खां हे ज़िंदगीअ जो नओं रंग आहे हा जीअं सट्टा बाजार आहे ईअं ई शेयर मार्केट शेयर ऐं मार्केट हुक्का बार सभिनि जो मज़ो पंहिंजो आहे तूं हुक्का बार में हलंदी न त ॾाढी लय कंदे मज़ो ईंदो ई ऐं शेयर मार्केट में दाव कीअं लॻंदो आहे थोरो मां ॿुधाए ॿुधायांसि थो अंकल कमान बस सम्झ राजू तू XYZ कंपनी जा 100 रुपए जा शेयर 1000 क्वांटिटी वरिता Yes. जो अमाउंट खणो थी वियो हे मुंहिंजो अमाउंट थियो ₹1 लख रुपयो हा। ऐं उहो ई शेयर शाम जो 300 रुपए ते बंदि थो थिए 300 रुपए त तुंहिंजो अमाउंट हाणे घणे थी वियो 3 लख रुपया त तू हिकु ई ॾींहं में घणा कमाई 2 लख ये दिस इज कॉल्ड शेयर मार्केट पर अंकल मूं वटि त एतिरा पैसा आहिनि कोन मां किथां आणींदुमि राजू ये हफ्ते जो हफ्ते हिसाब थींदो आहे डेली जो कोई हिसाब कोन्हे हिते। हा ॿुध हफ़्ते टू हफ़्ते हिसाब कंदा आहियूं अगरि तूं खटे में त असां खां वठी वञ ऐं हाराए वञे त असांखे ॾेई वञे असां लैपटॉप ऐं ॿुध डायरी मेंटेन कंदा आहियूं ऐं तूं सेठ जो पुट ई तोखे कहिड़ी कमी आहे हा इन ॻाल्हि ते थी वञे भाई हुके जो हिकिड़ो अरे न अंकल अॼु हिनखे सिगरेट था अरे प्यारो कमान कमान दुनिया ने हमको दिया क्या दुनिया ने हमसे लिया क्या हम सबकी परवाह सब
तो सुन हिन हे तुझे लाइ ॾाढो मस्तु अथई ॾिस सभु ॾंद ॿाहिरि अथसि सभु ॾंद ॿाहिरि अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव आंटी हे छोकिरो सभिनि खां सुठो आहे हिन में सभु ॾंद ॿाहिरि आहिनि ख़बर अथव तव्हांखे जॾहिं हिनखे बुख लॻी त रोटी कीअं घुरंदो ऐं प्रिया रोटी ॾंद प्रिया सोटी खणी ईंदसि छोरी पैसनि वारनि जे करे ए बुक ॾिसबाइन छा पैसे वारा सभु सुठा ई हूंदा आहिनि आंटी तव्हां मूंखे कुझु बि कंहिंखां बि शादी कराए सघंदव छा हेॾो सुठो छोकिरो आहे कमाल था कयो अरे भाई चंदा वंदा तव्हां रिश्तो खणी आया आहियो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पर हिननि खे अञा शादी कोन्हे करणी ही कैरियर कॉन्शियस आहिनि ॿई ॼणियूं हाँ आंटी ॾिसो हाली असांखे पढ़णो आहे लिखणो आहे सुठी जॉब करणी आहे पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे भाई पढ़णो आहे लिखणो आहे नौकिरी कयो कुझु बि कयो शादी त कंदव न ऐं हिकु ॻाल्हि ॿुधाए शादी खां पोइ बि त पढ़ाई करे सघो था न अरे भाई असां तव्हांजी शादी था करियूं शादी कोई बांदर थोरी त वठी ॾियूं की तव्हांजा किताबूं फाड़ींदा तव्हां ऐं तव्हांजी ॻाल्हियूं भाई असांखे माफ़ कयो असांखे हाली शादी कोन करणी आहे असांखे पहिरें जॉब करणो आहे पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे पोइ ॾिसंदासीं शादी वादी जो छा करणो आहे अरे उहे सभु पंहिंजी जॻह ते आहे पर शादी बि त ज़रूरी आहे न बेटा आंटी मां बिल्कुलु बि मना नथी कयां हाँ कि मूंखे शादी कोन करणी आहे पर ॾिसो मुंहिंजो चवणो हिकिड़ी ॻाल्हि आहे कि जे असां वटि जॉब न हूंदी असांखे हर महीने जे पैसा खपंदा असांखे कंहिंजे न कंहिंजे अॻियां चवणो पवंदो न कि ॿुधण जानू महीनो ई गई हाँ कुझु मूंखे वठिणो आहे त मूंखे पैसा ॾे अरे अगरि मूंखे सैंडल वठणी हूंदी त बि घोटड़ी वञिणो पवंदो अरे सोनू सैंडल वठणी आहे ऐं किटी पार्टी में अगरि नयो वॻो खपंदो तॾहिं बि वञिणो पवंदो जानू पैसा ॾे न नयो वॻो वठिणो ऐं ख़बर अथव अॻिते छा थींदो जे जानू हूंदो बिज़नेसमैन त चवंदो डार्लिंग हाली न कैश जी थोड़ी शॉर्टेज आहे ऐं अगरि हूंदो नौकिरी वारो त चवंदो जानू पहिरीं तारीख़ अचनि पोइ किटी कंदी कर त सैंडल वठी ॾिए हुन खां सुठो आहे पंहिंजो जॉब हूंदो पंहिंजी सेल्फ सफिशिएंसी हूंदी पंहिंजो पैसो हूंदो त असांखे कंहिंजे अॻियां हथु न फैलाइणो पवंदो ऐं मथां असां पंहिंजी फैमिली खे बि सपोर्ट करे सघंदासीं आंटी अरे हूअं बि पंहिंजो त हिकु ई फंडो आहे जीअं उहो छोकिरा चवंदा आहिनि न पहले नौकिरी फिर छोकिरी उअं ई असांजो फंडो आहे पहले रोकड़ा फिर छोकिरा शाबाश 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 अरे पर श्री हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए असां ॿ टे दफ़ा तो वटि आहियूं तुंहिंजो पुट जेको राजू अथई उहो त ॾिसण में न ईंदो आहे राजू आहे किथे अरे हींअर त कॉलेज जो टाइम आहे कॉलेज वियो आहे मम्मी 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 हिकु मूंखे इमरजेंसी आहे फटाफट अंदरि वञ मूंखे 25,000 रुपया खपनि मूंखे आणे ॾे पोइ मां कमाए मां तोखे पोइ ॿुधायां थो छा कमां अरे पर कहिड़ो कमाइणो 25,000 मम्मी पोइ ॿुधायां थो न पहिरियों 25,000 रुपया त ॾे चंदना वंदना आंटी आई गई पहले मिल तो सही हाँ ठीक हरिओम आंटी क्या बढ़िया है ना हाँ ठीक है मैं बढ़िया मम्मी मूंखे 5,000 रुपया आणे दे कुछ इमरजेंसी आहे कुछ जल्दी करना मम्मी प्लीज ना अरे तोखे जेकी बि इमरजेंसी आहे पहले असां पापा खे फोन कयूं था पापा खे ॿुधायूं था पोइ ॾिसी वठंदासीं न पापा खे छो ॿुधाइणो आहे अरे पापा खे छो न ॿुधायूं त मम्मी आहे न मम्मी सब सॉर्ट करे छॾी मम्मी 25,000 रुपया आणे ॾे न ॿुधाए त सही थियो छा आहे अरे वो मुंहिंजो दोस्त आहे न उनजो एक्सीडेंट थियो आहे मम्मी दोस्त जो एक्सीडेंट थियो हाँ हाँ त तूं उनजे पापा खे ॿुधायो अरे न न मम्मी पापा खे कीअं ॿुधाए पापा त उनजो टूर ते वियल आहे मम्मी मम्मी उनजी हार्ट पेशेंट आहे आंटी तव्हां आंटी विच में न ॻाल्हायो सभिनी खां पहिरियों तव्हां नेबर आहियो राजू ही कोई तरीक़ो न आहे आंटियुनि सां ॻाल्हाइण जो सॉरी आंटी मम्मी प्लीज 25,000 रुपया आणे ॾे न मम्मी प्लीज मां पहले पापा खे फोन कयां थी पापा जेको चवंदा पोइ ॾिसंदा अरे न पापा खे न ॿुधाए न अरे पापा जी हॉस्पिटल्स वग़ैरह में सुञाणप आहे उहो ॾिसी वठंदा न अरे न पापा खे न ॿुधाए मां सस्तो ॿुधायां सच हा मम्मी जेकी हो पापा मूंखे गाॾी वठी ॾिनी आहे न उन ते असां 3 दोस्त वञूं पिया त पोइ अलाए किथां हिकु ॿुढो अची वियो हुन सां गाॾी टकराइजी तो चढ़ण लॻो हिते लॻी मम्मी हू नाटक पियो करे चए पियो मूंखे 10,000 रुपया दे न त मां तोखे जेल में तो बंदि करायां मम्मी त अलाए हा मम्मी त पोइ अलाए किथां हिकु ठुल्लो बि अची वियो त उहो चवणु लॻो कि मूंखे बि जल्दी सां 15,000 रुपया दे न त बोल ताणे मम्मी मूंखे कुझु थी वेंदो महेश जी ॼाण सुञाणप आहे वॾनि माण्हू महेश खे फोन न करे न अरे केस बिगड़ी वेंदो पापा खे फोन कंदो त हो यार अरे न मी कुछ थी वेंदो पुट तव्हांजो जेल में हली वेंदो मम्मी सॼो फ्यूचर ख़राब थी वेंदो मम्मी प्लीज न याद मम्मी फोन कटो चुप कयो मुंहिंजो ॿार एॾी परेशानीअ में आहे फिर तव्हांखे पैसनि जी लॻी आहे बि पुट मां खणी वेठा मां हिकु मिंट प्लीज यस यस चाहे तुझो कुछ कहीं तू बीच में ना ॻाल्हाईंदी कर मम्मी प्लीज जल्दी करना अची न यार मम्मी प्लीज
हाँ 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 थैंक यू मम्मा थैंक यू थैंक यू थैंक यू मम्मी छाए शीला मूंखे त लॻे थो हे कूड़ पियो थो ॻाल्हाए भई हिन ते नज़र रखेसि तूं न न संगत जो असर सुठो कान अथसि थोरो ध्यानु रखीसि पंहिंजे पुट ते अरे न चंदा वंदा मुंहिंजो पुटु अहिड़ो कोन्हे हू ज़रूरु एक्सीडेंट ई थियो हूंदो तॾहिं पैसा वठी वियो आहे मम्मा मूंखे हुन ते पूरो विश्वास आहे शीला विश्वास कजाए अंधो विश्वास न ओके जी भाई वर्तू जी अंकल अरे छोकिरो वियो कारिया राजू अरे हिते ई हूंदो अची वेंदो तव्हां त हेतिरी टेंशन पाता जंहिंजी कोई हद ई कोन्हे अंकल किथे हूंदो भाई कूल कूल भाई केॾे वेंदो भाई रहणो त हिन उज्जैन शहर जे अंदरि ई अथसि न ख़तमु करे छॾींदासीं घरां खणी ईंदासीं भाई खरा छा क़बर में बि हूंदा त खणी ईंदासीं हुनखे अरे सम्झो कान था तव्हां हुन वटि घणा पैसा उधार अथसि हाँ मूंखे ख़बर आहे अंकल 45 लख कुझु रुपया अथसि भाई मूंखे ख़बर आहे 45 लख दस हा बोल रिलैक्स अंकल रिलैक्स क्या रिलैक्स मां ॾिसांसि तो किथे आहे बड़ा सर्कस हेलो हेलो बुकी अंकल वरतो वञा अची वियो कड़ा आड़न राफी भाई अंकल तव्हांखे छा चयो मां वॾे घर जी पार्टी आहे कुछ रहो हाँ तब अंकल खड़े पैसा आज जेका आरजीएम न हे वठो घणा आहिनि पुट हे अंकल पूरा 5000 रुपया आहिनि 50,000 अरे राजू मूंसां मजाक तो करी क्या अरे तुंहिंजे मथां 45 लख जो कर्जा 45 लख जो 45 लख जो हाँ हा 45 लख कीअं थी अंकल कीअं थी विया अरे शेयर मार्केट में ऐश कई सट्टा बाजार में ऐश कई हुक्का लॉन्च में हले डांस बार में हले जगह जगह ते पैसा लगाया आहिनि लिखियल आहिनि कापीअ में भाई बिल्कुलु लिखियल आहिनि वधीक एमसीस में पैसा हराया अथई न 23 लख कुझु जो एमसीस में हराया अथई ऐं मन तूं टेंशन न खण तुंहिंजो पीउ जेको आहे बैंक मैनेजर आहे उहो तोखे पैसा ॾेई छॾींदो न अंकल ये 5000 रुपया आणे ॾिया आहिनि न अंकल एतिरो न त थी सघे अंकल 45 तव्हांखे ॾिना त सही मां अरे 25,000 में छा थींदो आहे पुट 45 लख सम्झी तो 45 लख घणे जी चोट में आई तूं अरे तूं धीरे धीरे करे खणी ॿार मुंहिंजा सोने जा टुकड़ा तूं जल्दी खणी अच मां अंकल हितां पैसा कीअं आणींदुमि एतिरा सारा 45 लख कोन हूंदा आहिनि अंकल भाई दादा वॾी ॻाल्हि आहे 45 लख हाँ कमाल थो करी जेॾी महिल शेयर मार्केट में इन्वॉल्व थी वियो डांस बार में हली पियो मज़ो पियो करी ओॾी महिल छो यादि आई इहा ॻाल्हि 45 लख अंकल वधीक आहिनि अंकल वधीक आहिनि अरे अंकल तव्हां वियो बस राजू सॼी ॻाल्हि सिधे तरीक़े सां थो सम्झाए 3 ॾींहंनि में अंकल जा पैसा आणे ॾे चुप 3 ॾींहं अंकल पैसा पूरा खपनि 3 ॾींहंनि में अंकल 3 ॾींहंनि जो टाइम घटि आहे अंकल 15 ॾींहं करे राखी राजू राखी बुध राजा बुद्धे ॿुधाएसि क्या था बुद्धे क्या था बुद्धे ये जेके भाई टंगू ॾिसी न सॼियूं भेॼियूं हणी छॾींदो में ऐं हाई हथ ई उंगलियूं छॾे छॾींदो में ऐं पंहिंजो सुहिणो चेहरो ॾिसंदो न रतो रत करे छॾींदो में अगरि 15 ॾींहं में अगरि तोखे पैसा न मिलंदा ख़तमु करे छॾींदो में बस अंकल राखी इस बार सम्झ मुंहिंजी ॻाल्हि 45 लख 3 ॾींहंनि में हाँ अंकल पक्को सम्झे न त
जोड़े न जो पर मम्मा हाणे तव्हां वेही करे खाइजो मूंखां बि वॾो कमु तव्हां कजो हा थैंक यू अरे छॾ भाई अरे जरी एॾे बिटिया अरे शीला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध महेश भैया कीअं आहे ऐं तूं घर छो बीठी आहे हॉस्पिटल छो न वई आहे अरे महेश भैया ठीक तो आहे ना कहिड़े हॉस्पिटल में जल्दी ॿुधाए आहे छा लगे तो सुबह चाड़ी आई है चुप कर यार ऐं ही शुक्र मनाए कि दोस्ताई वन मनी शिप्रा में टूबी को न ॾिनी अथनि कोई भरोसो कान अथनि पक्का सदमो लॻो अथनि असां त संभालियो हला अरे शीला घबराए न असां आहियूं न राति जो न तुंहिंजो पुटु आयो असां वटि लख वठी वियो अथई चई महेश भैया खे हार्ट अटैक आयो आहे हार्ट अटैक हॉस्पिटल में काउंटर ते पैसा जमा करना आहिनि हॉस्पिटल हाँ कमाल थी करे महेश आंटी लंबो साह वठो हाँ देखो तो बार भी ये खोले आयु हाँ ठीक है शांति रखो ही छा थी चवनि चंदा वञा चवनि थियूं राजू हिननि जे घर वियो चयूं भई तव्हांखे हार्ट अटैक आयो आहे त लख रुपया वठी आया अथनि भई काउंटर ते जमा करणो मूंखे मुंहिंजो चई करे हा महेश भाउ तव्हांजो राजू तव्हांजे राजू खे असां न सुञाणूं छा अरे 1:30 लॻे अची करे घंटी बजाई अथई जेको हुयो असां कढी ॾिनोसीं हे ॾिसे तो जुंडा बि खोले ऐं चपल बि न पाया आहियूं राति कीअं कई आहे असां त ॼाणूं एक मिनट में मां सट के राजू जी बाबा ए चंद्रा मंगला आंटी आई आहिनि हा ये छाती चवनि कि तूं हिननि खां 1.5 लख वरितो आहे मूंखे हार्ट अटैक आयो चई करे न पापा वो न ॻाल्हाइजांइ बेशर्मा पुटी मर सामो कूड़ तो ॻाल्हाई न पापा तव्हां न मुंहिंजो दोस्त आहे न कॉलेज वारो राजेश उनजे पापा खे हार्ट अटैक आयो बाबा ऐं ॾाढा सीरियस हुया त मां आंटी खे तव्हांजो नालो चई करे पैसा त बाबा ॿी कोई ॻाल्हि कोन्हे बाबा कुझु थी वञे त बाबा इन करे बाबा ॿी कोई ॻाल्हि कोन्हे लख जी लानत त अथई मुआ लानत त अथई सोने जड़े खे तो मारी तू एड़े सोने जड़े पी के जीअरे पे तो मारे तू बेशरम राजू अगर ये बात गलत हुई तब तो समझी वट मुखा बुरो क्या खोली ना समझी चाबी तो मुंहिंजी जेब में आहे पर गोल वाइडी आहे हाँ होने पाई उते टेबल के पुठिया केड़ी वाइडी पुठी गोल अरे उते आती तू बोल तो सही चली शीला हाँ अच्छा दी मम्मी किधर अंदर में फट गई शीला देख पापा मां अलमारी में 5 लाख रखा काढी विया अलमारी में हूंदा अरे अलमारी में कोन अरे किथे हेठि हलिया विया हूंदा कपिड़नि जे बटे दफ़ा ॾिसी चुका कोन हुते ठीकु आहे मां ॻोल्हे थी अचां मम्मी ना लिया वञो त असां ॾिसी वठूं हा ॾिसी चङी तरह ॾिसो मम्मा पापा रिलैक्स हो उते ही हूंदा मां ॾिसी थी अचां मम्मा अच्छा टेंशन सुबह साफ कर करना अरे कमाल थी करी 1 लाख कौन सा मिले टेंशन हो गया अरे पया हूंदा ना अलमारीअ में कमाल नमक किधर फोन अचियो ए महेश भाई जी अरे मैं बोल रहा हूँ मैं पहचान गए कौन बोल रहे सर अरे राजू क्लॉथ स्टोर हाँ जी बोलिए हाँ मेरे को नए नोट चाहिए थे 10 के 50 के 100 के गड्डियाँ चाहिए ठीक है तो बोला था ना आपसे आप आ जाना बैंक में अरे मैंने कहा था ना घर से लेता हुआ जाऊंगा यार कैसी बात कर रहे हो आप यार कमाल कर रहे हो मेरे घर पे छपते यार आप बात कर रहे हो बैंक आइए आप अरे आप इतने नाराज क्यों हो रहे हो ठीक है मैं बैंक से ले लूंगा थैंक यू बाल करते हैं हेलो जी हाँ महेश भाई हाँ मां पूजा क्लास सेंटर सां राजकुमार परसवानी हाँ भोजू हाँ साईं भोजू स्वाद सुना तो साईं हाँ मां तव्हांखे 5 लख ॾिना ना बैंक में जमा कराइण जे लाइ मुंहिंजे अकाउंट में हाँ साईं याद है बस जमा कराए जमा कराए छॾिजो मां चेक कटे छॾिया आहिनि चेक बाउं थी वियो त वरी पेनल्टी लॻे थी अॼुकल्ह न साईं तव्हां बिल्कुलु फिक्र मत कयो मां बस वञे तो बैंक में हाँ
पूजक लॉ सेंटर जे अकाउंट में जमा कराए छॾियो 5 लख। हाँ साईं बस हीअं वञी करे कराए थैंक यू थैंक यू थैंक यू। ई तव्हां बैंक जी नौकरी बैंक में कंदा कयो न, रस्ते हलंदड़ केरु बि पैसा ॾेई थो वञे त भाउ वठी तव्हां जमा करे छॾींदो। अरे तव्हां पहिरियों दफ़ो थियो आहे छा? पहिरियों में त चङी दफ़ा वठी आया आहियां, ॻाल्हि थी करी हर ॻाल्हि में तूं बसि छॾे रहंदी आहीं। टेंशन छो थो करे? अरे छा जो टेंशन लॻिया? हा ॾिसो अची मिली वियो न पैसा ॾियो। ना पापा मम्मी पैसा कोन्हनि खे। अरे चङी तरह ॾिठा था मम्मी पूरी अलमारी खाली करे छॾी से, हुते पैसा कान्हनि। हाँ न मम्मी इवन ड्रॉवर्स में भी ॾिसी वठो। राजू जे चवण में कहिड़ो मतिलबु आहे? तव्हां राजू ते शक था कयो? अरे मां राजू ते शक नथो कयां, पुछां थो राजू आहे किथे? साईं राम राम, साईं राम राम, साईं राम राम, साईं तव्हां केरु? अरे कांग्रेस मां बोलू हुंडीअ वारो पूरो शहर मूंखे सुञाणे। सभिनी खे जहिड़ी पैसे जी ज़रूरत पवंदी आहे त मूं वटि ईंदा आहिनि। तव्हां जेको बैंक में लोन ॾींदा आहियो न, हेॾियूं फॉर्मेलिटी पूरियूं कराए, हिते साइन कर हुते साइन कर, मां उहो कुझु कोन्हे, उहो सॼो बाज़ार में कंदो आहियां। रुगो अंगूठो लॻाए ऐं पैसा वठि। अच्छा अच्छा ठीकु आहे भाई, असांखे पैसा न खपनि, तव्हां छो आयो हिते? अरे राजू तव्हांजो छोकिरो आहे न? हा हा राजू असांजो छोकिरो। तव्हां नओं बंगलो वरितो न सस्तो? नओं बंगलो? अरे साईं असांखे बंगलो पंहिंजो आहे। अरे राजू मूंसां 10 लख रुपया वठी वियो, चई त सस्तो बंगलो मिलियो आहे मूंखे, तुंहिंजे पापा खे 10 लख घटि थी विया आहिनि त मां 10 लख ॾिनोमांसि। तव्हां असांजे राजू खे 10 लख ॾिना आहिनि? हा तव्हां मां गोदू हुंडीअ वारो आहियां, पूरो शहर मूंखे सुञाणे। वॾा वॾा नेता आहिनि, गुंडा मुंहिंजे जेब में हूंदा आहिनि, हिकु नेक ॿुधाए करे हेठि में दुनिया सां पापा मुझे इमरजेंसी है, जल्दी कितना भी करें मुझे 15 लाख आने दो। मुझे कुछ मुझे अर्जेंट मम्मी एक मिनट भी रहो यार। अरे मां हितां निकितो पियो, मां मिठाई खाईंदो वञा, सेठ राम राम नओं मकान वरितो अथई त पिता तव्हांखे ॿुधाए ई कोन्हे। पापा खे छो ॿुधायो अंकल? मां तव्हांखे छो अरे कंजरा जरा किथां पैसा ॾींदे तूं? हुनखे पापा खे ॿुधाए ई कोन्हे। 1 महीने की टाइम वरतो है ना अंकल, 1 महीने का इंतजार। अरे हाणे त पिता था ॿुधाए कोन्हे, 3 ॾींहं में पैसा खपनि, 3 ॾींहं में। हाँ हाँ मामा गायब करे सही न मैं मैं 3 दिन में पैसा दूंगा। पापा जल्दी से कितना भी करें, मुझे 15 लाख आने दो, मुझे क्या देना है चलता है उनकी गाड़ी पे। तो 15 लाख कर दो। हाँ पापा मैं मर दो। तूने कब घर में लेकर 5 लाख तो खया? हाँ पापा मैं गया है। हाँ पापा मैं मरता गाड़ी भी मुझे 15 लाख कपड़े दे पापा। देखा बाबू तो कहाँ है? हाँ मुझे ताजा के भाई। मारो मुझे ना मारो, मारे चलो। अगर मैं उन्हें के पैसा ना देना, ओए मुझे मारे ना बाबा। मेरे बाबू को तो मैं सुसाइड हो गया यार। ज्यादा खतरनाक बाड़ू इन मम्मी यार, मारे चलेगा मुझे कुछ करे जाना यार। हाँ मजा दो यार। अजय भाई, भाई पाण हली आया अथव कुझु। जय झूलेलाल। मां केरु? अरे शहर जो कुत्तो मूंखे सुञाणे करे वियो। तव्हां पुछो था मां केरु? मां जयराम सताई चौली चवंदा आहिनि। साईं दरअसल ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो छोकिरो राजू ॾाढो होशियारु समझदार ऐं असांजे ग्रुप में उन शेयर मार्केट में, डांस बार में, हुक्का बार में सट्टा कयो, चङा पैसा लॻाया। हाणे हुनजे मथां खाली 15 लख ख़र्च कयो। धीरे धीरे 5,000, 10,000, 2 लख ईअं ॾींदो वियो आहे। पर बसि हाणे
15 लख रुपया तहां यहाँ जो उधर के खाने था भाई ये क्या हुआ आपको पड़े साहब तव्हां बैंक में नौकरी कंदा आहियो तव्हां बैंक संभालियो असां सां हथ मिलाइण जी ज़रूरत कान्हे तव्हां मूंखे 15 लख छड़ा पैसा पहुचाए वठो न त छा कंदा ये तव्हांजी फैमिली आहे वाह खूबसूरत ॿार सुहिणी ज़ाल न न भले ॻाल्हि ॿुधो जीअं मूंखे 3 ॾींहंनि में 15 लख न मिलिया त पंहिंजे राजू जो हिकिड़ो फोटो फ्रेम तयारु आहे हुनजी लाश मिली सघे थी टुकड़ा टुकड़ा कयल सम्झो न 3 ॾींहं 15 लख हलो चवंदी भाई हथ न लॻा हा हथ लॻाइण सां मेरी थी वेंदी को ॻाल्हि कान्हे असां हथ कान था लॻायूं पर तव्हां पंहिंजे माउ पीउ खे सम्झाए छॾियो त राजू जेको कमु कयो आहे हुनजी भरपाई कनि 15 लख ऐं तव्हांजी उमिरि आहे पढ़ण लिखण जी माता के पानी सजा का आरती दिया मुझे पुत्र के बचाया मुझे पुत्र के बचाया तो घर में गिरे चले मुझे राजू ने बचाया राजू तू फिक्र न कर मां बेटा सब ठीक सब भली थी बस बस रिया प्रिया का थे हां करे नहीं खड़ी हुई टेंशन वाले पे तो है हां वो अच्छी प्रिया हाँ प्रिया कम सां वियासीं पापा हिकिड़ो ज़रूरी कमु हुयो कहिड़ो कमु हाँ तव्हां टेंशन न कयो अरे बेटा ॿियो पापा केतिरो टेंशन है था काढे पियो कहिड़ो हुयो अरे पापा मम्मा रिलैक्स रहो अरे सर लुगाई सर ॿियो छा आहे मैडम इंस्पेक्टर तूं मूंखे सुञाणी कान अरे मुंहिंजी ॾाढी पहुचा ॿुधे थो नी हा पुलिस अफसर मंत्री विधायक सांसद सॼा केंद्रीय मिनिस्टर प्रधानमंत्री तोड़ी मुंहिंजी पहुचा मां तुंहिंजी इहा वर्दी 1 मिंट में लाहे सघंदो सम्झी मुझे वर्दी लाराईंदे तुंहिंजी एतिरी औकात कोन्हे अॼु ताईं तुंहिंजो जेको पालो आहे न उहो सिर्फ़ु कुतनि सां पियो कुतनि सां हिन दफ़े तुंहिंजो पालो पियो आहे शेरनी सां सम्झे ऐं तूं हिन युवा पीढ़ीअ खे पियो थो बिगाड़े जुआ हाँ छा छा पियो थो सेखारे पियो तूं जहिड़े माण्हू खे त चुआरा ते बिहारे करे जूता हणण खपे जूता हाँ मैडम यही तो वजह असांखे बिगाड़ो मैडम इन्हें भी ऐसा कि छट्टो जुओ सब अच्छा ओ मैडम मैं साइड में मैडम इन्हें भी असांखे बिगाड़ो दारू मारू इन्हें भी सेखारियो मैडम सॼी ग़लती हिन जी आहे हा न ऐं तव्हांजी ख़बर छा आहे कहिड़ी ठाहिण जी पढ़ण जी लिखण जी ऐं तव्हां छा लॻा मैडम असांखे कर दीजिए मैडम सॉरी मैडम असांखे कर दीजिए मैडम सॼो ॾींहुं बाइकनि ते तव्हां हलो पिया हिक त में दारू हिक त में सिगरेट ऐं गाना छा था ॻायो कल क्या होगा किसको पता असांखे कर दीजिए मैडम सॉरी मैडम
रिपोर्ट अॼु न अचनि हा त मूंखे कीअं पतो पए हा न हिन न्याणे जो भलो थिए कि मूंखे इंफॉर्म कयो ऐं मां हिन खे पकड़े पायो असांजो समाज ईअं आहे न्याणियुनि खे त ॾह बंधननि में रखंदो आहे काॾे वञे थी काॾे कंहिंसां मिले थी छा करे थी ऐं छोकिरनि खे खुला साॾे छॾे छॾींदा आहियो ग़लती तव्हांजी बि आहे मञूं था त जॉब कंदा आहियो बैंक में मसरूफ़ रहंदा आहियो समाज सेवा कंदा आहियो पर छा तव्हांजी ज़िमेदारी कोन्हे तव्हांजा ॿार वॾा आहिनि कंहिंसां उथनि था कंहिंसां वेहनि था कोई ज़िमेदारी कोन्हे तव्हांजी हाँ मना तो सॼी ग़लती मुंहिंजी आहे न न ग़लती मुंहिंजी आहे मां घर में रहां पई पर तॾहिं ॿारनि ॾे ध्यानु कोन ॾेई सघियसि पूरो न बाबा न बाबा गलती सॼी मुंहिंजी आहे बाबा गलती सॼी मुंहिंजी आहे मुंहिंजो एतिरो बढ़िया परिवार है इतना बढ़िया पापा इतनी बढ़िया मम्मी ये बड़ी बहन पर माँ पहले दोस्त गलत आदमी चक्कर में अची करे शॉर्टकट के चक्कर में अची गई पंहिंजो सॼो फ्यूचर ही ख़राब करे छॾियो बाबा फ्यूचर ही ख़राब करे छॾियो पर ना पापा हाणे मां प्रॉमिस थो कयां बिल्कुलु पक्को वारो प्रॉमिस हाणे सॼी महिनत सां ईमानदारीअ सां सच्ची लगन सां बाबा सच्ची लगन सां महिनत कंदुमि ऐं इंडियन क्रिकेट टीम में सिलेक्ट थींदुमि तॾहिं तव्हांजो मम्मी जो ऐं सॼे सिंधी समाज जो ऐं सॼे देश जो बाबा नालो रोशन कंदुमि शॉर्टकट गलत आहे बाबा शॉर्टकट गलत आहे बाबा हाँ राजू तोखे ख़बर अथई मां हिन सुबुह जो सपनो ॾिठो हुयो कि है ना राजू जो इंडियन टीम में सिलेक्शन थी वियो आहे ऐं चवंदा आहिनि सुबुह जो सपनो सच थींदो आहे बिल्कुलु सच अरे मम्मा मुंहिंजो फोन थो वञे हेलो हाँ 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 अच्छा अरे वाह राजू नीता अंबानी जो फोन हुयो तुझो मुंबई टीम में सिलेक्शन थी वियो हले रे श्रिया तू हाणे मजाक थी करे न राजू पर फ्यूचर मुंहिंजो इहो ई हूंदो हाणे सच्ची महिनत सां है ना बाबा राजू